बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम एंड अ वेरी गुड मॉर्निंग नाज़रीन। पंहिंजी मॉर्निंग में तव्हां सभिनी खे वेलकम कयूं था। उम्मीद आहे तव्हां सभु ठीकु हूंदा, ख़ैरियत सां हूंदा। मां आहियां उनसा शाह ऐं मूं सां गॾु मुंहिंजा होस्ट आहिनि हमीर शेख। तव्हां सभिनीनि खे नई सुबुह मुबारक ऐं अॼु जो ॾींहुं उमेद त तव्हांजो तमामु बहितरीनु गुज़रे ऐं शुरूआति तव्हांजी सुठी थिए। कोशिशि असांजी इहा हूंदी त तव्हांखे अॼु सिहत जे हवाले सां थोरो अपडेट कयूं। सिंध में इहो ट्रेंड तमामु घणो हूंदो आहे, बसि खाइणो आहे पर उनखे हज़म कीअं करिणो आहे। एक्सरसाइज़ इज़ वेरी इंपॉर्टेंट, पर एक्सरसाइज़ गर्मियुनि में किथे पुॼंदी आहे, पोइ बहितरु आहे त थोरो हथु पंहिंजो रोकियो वञे। बिल्कुलु सिंध छा पंजाब में जेके माण्हू शौक़ीन हूंदा आहिनि खाइण जा, उन्हनि जो त ॻाल्हि ई न पुछो। ऐं नाज़रीन, अॼु जो ॾींहुं जेको आहे अरबा जो ॾींहुं आहे, वेनसडे जो ॾींहुं आहे। अॼु जी डेट जेका आहे 26 मई 2021 आहे। ऐं हमीर जेके आहिनि काफ़ी फ्रेश लॻनि पिया, फिट लॻनि पिया। हमीर, तव्हांजी फ्रेशनेस ऐं फिटनेस जो राज़ छा आहे? कोशिशि हूंदी आहे राति जो जल्दी सुम्हूं, सुबुह साण जल्दी उथूं ऐं ॾींहं में पाणी वधि खां वधि तव्हां पीओ, छो जो ऊन्हारे में पाण खे हाइड्रेट रखणु तमामु घणो ज़रूरी आहे। उन सां तव्हांजी जेका स्किन ते या चहिरे ते जेका स्ट्रेस उअं ई असांजे उन बावजूद बि नज़र अचे थी, पर तंहिं हूंदे बि घणो खां घणो पाणी पीअणु घुरिजे, छो जो जेतिरो तव्हां पाणी पीअंदा आहियो बेसिकली ओतिरो ई तव्हांजी स्किन बहितरु रहंदी आहे ऐं तव्हां फ्रेश नज़र ईंदा आहियो। ऐं कोशिशि कयो त सणबा खाधा हिननि खां थोरो पासीरो रहो ऐं पूरो ॾींहुं भले तव्हां हल्को फुल्को खाओ, कोशिशि कंदा कयो नाश्तो ज़रूरु कयो। नाश्तो तव्हां कुझु माण्हुनि में इहा आदत हूंदी आहे, नाश्ते खां सवाइ उहो पंहिंजो ॾींहुं शुरू था करे छॾनि, चांहि पी छॾींदा आहिनि ऐं नाश्तो स्किप करे छॾींदा आहिनि। चांहि ऐं कुझु माण्हुनि जी त ॾाढी किनी आदत हूंदी आहे चांहि ऐं पापा, ऐं पापनि सां ई अधु चांहि पापनि खे पीआरींदा आहिनि, अधु चांहि पाण पीअंदा आहिनि। ऐं उन सां इहो हूंदो आहे त चांहि उन्हनि जी पापा पी वेंदा आहिनि, वरी पोइ हिकिड़ो ॿियो उन्हनि खे कप पीअण जो मौक़ो मिली वेंदो आहे, त उन खां पोइ वरी जेका नेरनि थींदी आहे, एसिडिटी बि थींदी आहे। अगरि तव्हां जेको आहे अर्ली मॉर्निंग चांहि जो कप पीओ था, नाश्तो नथा कयो, त उन सां बि एसिडिटी बि थी वेंदी आहे ऐं स्टमक प्रॉब्लम्स बि थी वेंदा आहिनि। त कोशिशि कयो की चांहि जेको आहे नाश्ते खां पोइ भले पीओ, पर नाश्तो पहिरीं इलाही ज़रूरी आहे। उन सां गॾु जेको आहे जेको फिज़िकल फिटनेस जे लाइ फिज़िकल एक्टिविटी ज़रूरी आहे, एक्सरसाइज़ इलाही ज़रूरी आहे। एक्सरसाइज़ जे बग़ैर यानी कि तव्हां वॉक करे सघो था या जॉगिंग करे सघो था, या योगा जो एक्सरसाइज़िस ॾाढियूं ज़बरदस्त हूंदियूं आहिनि। मां पाण योगा काफ़ी हमीर 2 साल मूं योगा कयो आहे ऐं एक्सरसाइज़ कई आहे। मतिलबु तव्हांजी फिटनेस जो राज़ किथे न किथे योगा में लिखियलु आहे। बिल्कुलु योगा आहे ऐं फिज़िकली जेको आहे एक्टिव रहणु ज़रूरी आहे। अगरि घर में बि आहियो या ॿाहिरि जो बि कमु कयो था, थोरो टाइम तव्हां पंहिंजी एक्सरसाइज़ लाइ लाज़मी कढणो आहे तव्हांखे। ऐं तव्हांखे हिते ज़रूरु इन थोरे पासे ॾे बि ज़रूरु हलूं। नमाज़ जेका आहे न उहा बहितरीनु एक्सरसाइज़ आहे। वारनि जो किरण, अखियुनि जी रोशनी घटि थियणु, जॾहिं तव्हां सजदे में वेंदा आहियो त तव्हांजी ब्लड सर्कुलेशन एतिरी बहितरीनु थींदी आहे जो उन सां घणा ई प्रॉब्लम्स हल थींदा आहिनि। ऐं तव्हांजी ॾींहं में 5 दफ़ा फजर खां वठी करे वेंदे इशा ताईं, पर कोशिशि कंदा कयो इशा मानी खां पहिरियां खाई वठो, छो जो मानी खाइण खां पोइ का बि एक्सरसाइज़ न करणु घुरिजे। नमाज़ न सिर्फ़ु इबादत पर हिकु बहितरीनु एक्सरसाइज़। अच्छा, नमाज़ खां न स्ट्रेस बि रिलीज़ थींदो आहे। चवंदा आहिनि कि साइंटिफिकली रिसर्च आहे कि जॾहिं तव्हां सजदो कयो था त तव्हांजो पूरो जेको स्ट्रेस आहे उहो रिलीज़ थिए थो। मतिलबु इन में त को शक ई न आहे। इस्लाम रूह जी ग़िज़ा आहे नमाज़ जेका आहे, ऐं इनखे पंहिंजी आदत ज़रूरु पढ़ाइणु घुरिजे ऐं ॾींहं जी शुरूआति जेका आहे सूरह रहमान जी तलावत सां बि करणु घुरिजे। बहरहाल नाश्तो, एक्सरसाइज़, रूहानी तरफ़ बि, ऐं गर्मी आहे, गर्मी जे करे वाटर इनटेक। यस, ॾाढो। पर वाटर इनटेक पाण सां गॾु गॾु मुंहिंजी हिकिड़ी आदत आहे, हर ऊन्हारे में हिकिड़ो सिंधी में चवंदा आहियूं पाटड़ो मिटी जो जेको मिलंदो आहे, प्लीज़ भरे करे पाणी पखियुनि जे लाइ ज़रूरु रखंदा कयो। इन सां तव्हांखे सुकून बि मिलंदो ऐं जेके उहो दुआऊं ॾींदा तव्हांखे उहो ॾाढी। अच्छा, पखियुनि सां गॾु हिकिड़ी ॿी मूंखे ॻाल्हि या ज़हन में आई आहे कि प्लांट्स खे पाणी ज़रूरु ॾियो रोज़ाना पंहिंजे हथ सां। अच्छा, इन सां जेका आहे थेरेपी आहे, माइंड साइंसिस असां में बि इहा टिप
हिकिड़ी आहे कि तव्हां अगरि पंहिंजे प्लांट्स खे पंहिंजे पौधनि खे पाणी ॾींदा रोज़ाना ऐं उन्हनि जी ख़्यालु रखंदा उन्हनि जे पतनि जो या त पोइ वरी जेको आहे न तव्हांजी कॉन्फिडेंस में बि ऐं तव्हांजी जेका कम्युनिकेशन स्किल्स आहिनि उहे बहितर थी सघनि थियूं त प्लांट्स खे तव्हां पाण बल्कि अगरि तव्हां माली या को गार्डनर वग़ैरह रखण जी बजाए तव्हां पाण बि प्लांट्स जो ख़्यालु रखो छो त हीअ प्लांट्स जेके आहिनि उहे बि जानदार हूंदा आहिनि लिविंग थिंग्स हूंदा आहिनि ऐं इहे तव्हांखे ॿुधायो इहे दुआ बि कंदा आहिनि प्लांट्स कुझु माण्हू त एतिरा क्रेज़ी हूंदा आहिनि ॿूटनि सां ॻाल्हाईंदा बि आहिनि बाक़ाइदा ऐं उहो चवंदा आहिनि असांखे रिस्पॉन्स बि न ॾींदा आहिनि त इन्हनि जी केयर करे तमामु घणी जेका उहा सुकून मिलंदी आहे बहरहाल फोकस आहे अॼु सिहत ते फिटनेस ते नाश्ते ते नाश्तो एग्ज़ैक्टली हेल्दी लाइफ स्टाइल हुजणु घुरिजे नाश्तो कयो छो जो ऐं हा स्पेशली हाणे जॾहिं स्कूल इनशाला खुलंदा ख़बर न आहे कॾहिं खुलंदा कुझु माइरूं बि अहिड़ियूं हूंदियूं आहिनि ॿारनि खे तव्हां पैसा ॾेई छॾींदियूं त स्कूल जे कैंटीन खां वञी कुझु करे खाओ त जेको ईअं चइजे त न सिर्फ़ु ॾाढो अनहेल्दी आहे पर ॿारनि जी आदत ख़राबु करण जे बि ईअं बराबरि आहे छो जो ॿारनि खे जॾहिं तव्हां नंढपण खां ई पैसनि ते हिराईंदा आहियो ऐं घर जो खाधो खाईंदा न आहिनि पोइ वॾा थी करे तव्हांजे ईअं चइजे त जिंद जो अज़ाब बणिजी वेंदा आहिनि अदी नसीम खे वेलकम कयूं था गुड मॉर्निंग अदी नसीम कीअं आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो कीअं अॼु छा पिया खारायो असांखे अॼु हेल्दी नाश्तो आहे ऑमलेट ऐं जेसि ताईं माण्हू एग न खाए डेली नाश्तो कंप्लीट न थींदो आहे त अॼु तव्हां ऑमलेट पिया ठाहियो ऑलिव वारा ऑमलेट ऑलिव अच्छा ठीकु आहे ऐं ॿियो ऑलिव जे अलावा ॿियो छा विझो पिया इंग्रेडिएंट्स शेयर कयो एग टोस्ट ठाहियूं था एग टोस्ट हा इंग्रेडिएंट आहिनि एग टोस्ट जंहिंखे असां शायदि आम तौर ते फ्रेंच टोस्ट बि चवंदा आहियूं फ्रेंच टोस्ट त मिठो हूंदो आहे न ही मिठो आहे न मिठो न आहे न ही मिठो न आहे तव्हां पर हिनखे फ्राई कंदो या छा हिन कुझु थींदो सेकंदो मां तव्हांखे ॿुधायां पहिरीं तव्हां ऑमलेट जी रेसिपी शेयर कयो जी इनमें ऑमलेट जा बसर टमाटर शिमला मिर्च सावा दाणा सावा मिर्च उन्हनि खे असां कटिंग सां बिल्कुलु कटिंग कंदासीं जूलन कटिंग सां थींदी आहे जेका उहा कटिंग कंदासीं हुन में लूणु मिर्च कारा मिर्च विझी पोइ असां मिक्स कंदासीं हिननि खे पोइ पैन में ऑयल विझंदासीं ऑयल में पोइ सिलो मतिलबु जीअं सफ़ा मीडियम हूंदी आहे न उन में असां हिनखे पचाईंदासीं सिलो में जीअं जूसी थिए सही त उहो खाइण में टेस्ट अचे अच्छा कुझु माण्हू थोरो खीर बि विझंदा आहिनि ताकी फ्लफी थींदो आहे सॉफ्ट बि थी वेंदो आहे ऐं खीर चीज़ इनमें चीज़ बि आहे असां चीज़ बि ऐड कई आहे ठीकु आहे ऑप्शनल आहे चीज़ तव्हां ऐड कयो या उहो ऑप्शनल आहे उहो जे कंहिंखे पसंदि न आहे चीज़ त सुबुह जी त भले न खाए पर मगर चीज़ फेट न वधाईंदी आहे चीज़ फेट खे कटींदी आहे या घटि कंदी आहे अगरि काफ़ी माण्हुनि में इहा शइ हूंदी आहे त असां चीज़ खाईंदासीं त मोटा थी वेंदासीं असांजो वेट वधी वेंदो न चीज़ खाइण सां फेट घटि थींदो आहे जी जी सही त हिन में बाक़ी टोस्ट में लूणु मिर्चूं कारा मिर्च विझी जेके नंढा नंढा 4 पीस ठाहींदासीं पोइ ऑयल विझी हिन ते उन में ई असां पहिरीं विझंदासीं अंडो हुनजे अंदरि मथां पोइ विझी उहो नंढा नंढा टोस्ट ठाहींदासीं ॿारनि खे त इहा शइ ॾाढी वणंदी हा इहे ॿारनि जा ॿारनि जो या घर वारनि जो हूंदो न कि हिकिड़ो रूटीन ऑमलेट फ्राई या बॉयल एग पिया खायूं त थोरो डिफरेंट बि करणु घुरिजे हा न में बि डिफरेंट छो जो ही उहो आहे हेल्दी नाश्तो बि आहे ऐं तव्हां हेवी न आहे जेको सुबुह जो बिल्कुलु जीअं खाईंदा आहिनि उहो हेवी हूंदो आहे अच्छा एग खे सराइकी में छा चइबो आहे अॼु अदा सजाद जी यादि में जेको आहे न अदा सजाद हिकिड़ी जेका रेसिपी आहे तव्हां सराइकी में ॿुधायो हा अदा सजाद यादि अदा सजाद मां हा उहो अंडो चवंदा आहियूं आनो चवंदा आहिनि आनो त असां सिंधी में बि चवंदा आहियूं सिंधी में सराइकी में बि आहे सिंधी सराइकी कोई चेंज न आहे मतिलबु असांजी जेका पंहिंजी सिंधी आहे बिलोंग उहा सिंधी सां ई करे थी लैंग्वेज जो आहे फ़र्क़ु आहे त तुसां हिन रेसिपी में कितने आने विझो तुसां कितले आने जे अंदरि 6 आने 6 आने हा 6 आने को कटे माना पहले वॉश करीसीं इन को वॉश करींदा विनेगर ला क्योंकि अंडा को हा इन दे जेके जर्म्स जेके भी होंदन पर अच्छा विनेगर सां तव्हां इनखे वॉश कयो हा विनेगर सां माना वॉश कर सॼो जेको एग आनो जेको मतलब जीअं साबित आहे माना जीअं असां पाण वठी था अचूं उन्हनि खे पहिरीं सुरखे में विझी या सुरखो न आहे त गरम पाणी में थोरो सराइकी ॻाल्हाइणो आहे अच्छा बस तव्हां नॉर्मल पाणी सां बि धो त वॾी ॻाल्हि आहे हा न धोइणो लाज़मी हूंदो आहे इन में जेतिरा हूंदा आहिनि माना इन में ख़तरनाक बीमारियूं हूंदियूं आहिनि
पर इनखे लाज़मी हूंदो आहे पहिरीं अंडे खे साफ़ करे पोइ फ्रिज में बि बाद में रखो बिल्कुलु बल्कि अगरि तव्हां कोशिशि कयो त फ्रिज में रखणु हिकिड़ी अगरि फैमिली आहे 6 अंडा वठी अचे थी ठीकु आहे त उन बहितर इहो आहे अगरि तव्हांखे 2 ॾींहंनि में ई कंज़्यूम करणु 2 ॾींहंनि में केतिरी बि गर्मी हुजे अंडा ख़राबु न आहिनि थींदा कोशिशि करणु घुरिजे फ्रिज में या त धोई रखो या वरी पोइ रखो ई न त हा रखो ई न ॿाहिरि रखे छॾियो कोई मसइलो न आहे पर हाइजेनिक जो वधीक ख़्यालु करणु खपे उहो हाइजीन त एग्ज़ैक्टली छो जो ही जॾहिं तव्हां पहिरीं किचन में पंहिंजे हाइजेनिक जो ख़्यालु कंदो न तॾहिं तव्हांजी सिहत में कॾहिं बि तव्हांखे डॉक्टर ॾे वञण जी ज़रूरत न पवंदी हाइजीन ॾाढी हाइजेनिक जो वधीक पहिरियों ख़्यालु इहो हूंदो आहे छो जो असांजा जीअं थां आहिनि पे न रखे छॾियूं था राति जे टाइम ते सुबुह जो खणी रखियोसीं न हुनखे धोइणो हूंदो आहे वॉश करिणो हूंदो आहे अंडा कुझु माण्हू इन करे बि न आहिनि खाईंदा स्पेशली ऊन्हारे में त गरम ॾाढी हुननि जी तासीर जेको हूंदो आहे न गरम न माण्हू असां पेट ख़राबु थी वेंदो असां अंडा न खाईंदा हालांकि चवनि था कि 2 एग्स डेली असां नाश्ते में छो जो प्रोटीन जो इहो बेस्ट ज़रियो आहे पोइ तव्हां हुनमें येलो वारो कढे छॾियोसि गरम आहे त येलो प्रोटीन त आहे येलो में न न मतिलबु हुन में ॿियूं शयूं त असां ऐड कंदासीं न हुन में उहे बि त असांखे मिलंदियूं न जीअं जंहिंखे कोलेस्ट्रॉल जो प्रॉब्लम आहे या ब्लड प्रेशर जो प्रॉब्लम आहे त हुन में तव्हां कढे छॾियो हुन में हिकिड़ी ॻाल्हि ॿी पर तव्हां बॉइल करे सघो था पोइ उन में पाणी में बि ठाहे सघो था बग़ैर विदाउट ऑयल जे पाणी विझी हिकिड़ो कोई अहिड़ो केप हुजे हुनमें तव्हां विझी अंडे खे तव्हां पाणी बॉइल हुजे गरम गरम पाणी हा गरम गरम पाणी में इन जो हिकिड़ो तरीक़ो आहे जेको मां यूट्यूब वग़ैरह ते अॼुकल्ह जेको हले थो नंढड़ियूं स्टील जूं प्यालियूं टाइप हूंदियूं आहिनि उन्हनि खे तव्हां उबरंदड़ पाणी में रखंदा आहियो ऐं उन में जॾहिं तव्हां अंडो विझंदा आहियो त अंडो बेसिकली एतिरो नाज़ुक हूंदो आहे जो उन में तव्हां सिर्फ़ु थोरो लूणु ऐं थोरो कारो मिर्च विझो विदाउट एग ऐं तव्हांजो स्टीम्ड एग तयारु थी वेंदो आहे तव्हां ॾिठो हूंदो जॾहिं अदी नसीम सिब्बी में या जैकाबाद में या इवन लाड़काणो में बि माण्हुनि अहिड़ियूं तस्वीरूं ऐं वीडियोस शेयर कयूं जॾहिं 50 खां मथे डिग्री थी वेंदो आहे न त गाॾी जे बानेट ते उहो अंडो फिटी कंदा आहिनि ऐं अंडो पचिजी वेंदो आहे ऑब्वियसली ऐं अहिड़ी तरह जॾहिं तव्हां सूप ठाहींदा आहियो ऐं अंडो हुन में फेटे करे विझंदा आहियो त उहो गरम पाणी में ई अंडो पचिजी वेंदो आहे त अंडो ॾाढो क्विकली पचिजी वेंदो आहे जीअं चिकन बि जल्दी पची वेंदो आहे ईअं एग बि जल्दी लास्ट में जेको पहिरीं फर्स्ट गर्मी हुई हुन में इलाही माण्हुनि अंडो रखियो आहे इहो इन में हू ठाहे त उहो माना एॾी गर्मी हुई जेको मतिलबु एसी जा हिननि जा बि टेम्परेचर चेंज थी वियो हुयो त उहे ऐं ॿी हिकिड़ी ॾाढी सुठी हो आहे असां कोशिशि कंदासीं ब्रेक जे दौरान उनखे तस्वीरूं वग़ैरह कढी करे बि पंहिंजे हिन नाश्ते जे रेसिपी दौरान शेयर कयूं काफ़ी माइरियूं जेके आहिनि उहे क्रिएटिव थींदियूं आहिनि पंहिंजे ॿारनि खे ज़बरदस्ती खाराइण जे लाइ पोइ हू एग ऐं इन ब्रेड जे मथां फेसिस ठाहिनि थियूं क्यूकम्बर सां खीरो जेको हुजे थो या गजर हुजे थी गार्निशिंग जेके असां चऊं त ॿारनि जो जीअं हुन में दिलचस्पी पैदा थिए काफ़ी अहिड़ा ॿार हूंदा आहिनि जेके म्यूनीस खां सवाइ कुझु न आहिनि खाईंदा हो हर रोज़ु चवंदा आहिनि त असांखे बर्गर खपे त अहिड़ियूं बि माइयूं छो जी जेके सोशल मीडिया जे ज़रिए माण्हू जेके वीडियोस शेयर कनि था न इन जो हिकिड़े माण्हू जो आइडिया पूरी दुनिया ताईं थो फैलिजी वञे ऐं चीज़ बि ऐड करे सघो था चीज़ जो हिकिड़ो स्लाइस विझी सघो था मायोनीज़ विझी सघो था यानी कि एतिरा आइडियाज़ आहिनि इनमें वेजिटेबल खे तव्हां अगरि ॿार नथो खाए त पोइ हुनखे थोरो बॉइल बि करे सघो था 2 मिंट या 1 मिंट जेका अहिड़ी आहे वेजिटेबल त हुन में उहो बि तव्हां हुनखे बॉइल करे पोइ हुनजे ब्रेड जे मथां लॻाए लंच लाइ ॾेई सघो था ज़बरदस्त अच्छा जेका तव्हांजी ॿी जेका रेसिपी आहे टोस्ट वारी उनजो थोरो रेसिपी ॿुधायो उनजो रेसिपी उनमें मिर्चूं आहिनि लूणु कारा मिर्च विझी उनमें उहो सिंपल ठाहियां भई एग खे छा तव्हां बीट कंदा या छा बीट कंदासीं वेस्ट कंदासीं एग बीट करे आनो जेको आहे उहो उनखे फेटे थोरी इन में अदरक लहसुन जो पेस्ट विझंदासीं जे टेस्ट अदरक लहसुन जो अच्छा जी जी हाणे इनमें बि अदरक लहसुन जो पेस्ट आहे सही ऐं पोइ उनमें थोड़ा विझी पोइ असां इनमें पैन में विझंदासीं ब्रेड खे उनखे ब्रेड खे कट करे 4 पीस जे ॿार असल उ फैशन जे हिसाब सां खाइण जे ॿारनि खे शौक़ु हूंदो आहे त नई नई शइ खपे असांखे हिकिड़ी शइ ॿार रोज़ कोन खाईंदा आहिनि इहो ई त वॾो चैलेंज आहे न ॿारनि जे लाइ नालो चेंज हुजे रोज़ माना हिकिड़ी शइ ठाहियो उहा ई पर तव्हां पंहिंजे माइंड में रखो उनखे नालो चेंज करे ॾियो सही अट्रैक्टिव थी वेंदो आहे ॿार हुन में चवंदो हा इहा कोई नई शइ आहे गार्निशिंग हुजे नालो चेंज हुजे त ज़बरदस्ती अट्रैक्शन फील थींदी आहे ज़बरदस्ती न खाईंदो ॿार कॾहिं बि भले ॿारनि खे हूअं बि ज़बरदस्ती करण बि न घुरिजे बल्कि छॾे ॾिजे बुख लॻंदी डॉक्टर्स बि इहो चवंदा आहिनि कि ॿारनि खे बुख लॻंदी पाण ई ॿार अची घुरंदो
हा ज़बरदस्ती चवंदासीं न त हू पाण ई सम्झंदा शायदि असांखे ज़िद में अची वेंदो। पर ॿार जी ममता आहे न, ओ सॉरी माउ जी ममता हूंदा न, जेसिताईं माउ हुनखे ज़बरदस्ती 10 चमचा न खाराईंदी उहो सेटिस्फाई न थींदी त मुंहिंजो ॿार मानी खाधी न इहो मञा थी मम्मी पोइ ॿार चाहे उल्टी करे उहो छो न ई कढे, पर माउ उहो ज़रूरु कमु कंदी आहे त मुंहिंजो ॿार कुझु न आहे उल्टी करण बि फ़ाइदो आहे ॿार जो। हा उन में बि ॿार उल्टी करे कढे न, उहा बि माना हिकिड़ो पेट में वियो त सही न, कुझु न कुझु शइ रहिजी वेंदी आहे मतिलबु पेट में। पर वरी माउ खे वरी उहो टेंशन लॻंदो आहे हाणे हिनखे छा खारायां। हलो तव्हां पंहिंजी जेको आहे डिश तयारु कयो जेसि ताईं मां टैरो कार्ड रीडिंग जो सेगमेंट कयां थी। ऐं अॼु जो ॾींहुं ॾिसूं था नाज़रीन, तव्हां लाइ अॼु जो ॾींहुं जेको अरबा जो ॾींहुं कीअं गुज़रंदो एरीज़ खां वठी पाइसिस ताईं। मूं तव्हांजो कल्ह कार्ड कढियो, कीअं तव्हांखे लॻो की उहो ॾींहुं ईअं गुज़रियो या कोन गुज़रियो? मां अहिड़ी का ॻाल्हि नोट न कई। छा हुई कल्ह मुंहिंजी त मूंखे कामयाबी मिलंदी, मां त घर वञी करे पूरो ॾींहुं सुम्ही रहियमि। त तव्हां पंहिंजी जेका कामयाबी खे ब्लॉक करे छॾियो न निंड करे। टैरो कार्ड्स जेके आहिनि उहे उन सां कढंदी ऐं पोइ ॾिसंदासीं त कहिड़े ज़ोडिएक साइन जो छा अॼु जो ॾींहुं कीअं थो गुज़रे ऐं उन्हनि खे उहे कहिड़ियूं कहिड़ियूं उन्हनि जूं अलामतूं सही बि साबित ऐं गाइडेंस तव्हांखे ॾींदसि की तव्हां पंहिंजो ॾींहुं कीअं बहितर ठाहे सघो था। अच्छा, एरीज़ जे लाइ कार्ड आयो आहे 3 ऑफ पेंटिकल्स जो, ऐं इहो उन्हनि लाइ बि कार्ड आहे जेके ॾींहं जो शुरूआति जेके पंहिंजे कम सां कनि पिया। त हिन में मूंखे मुख़्तलिफ़ माण्हुनि सां उन्हनि जी मीटिंग्स नज़र पियूं अचनि ऐं पैसनि जी जेका आहे मतिलबु गिव एंड टेक या लेन देन इहो हिसाबु नज़र पियो अचे। थी सघे थो तव्हां वटि को फ़ाइदो को प्रॉफिट मिले, किथे तव्हां इन्वेस्टमेंट कई आहे उन जो बि अॼु तव्हांखे प्रॉफिट मिली सघे थो। अच्छा, हाणे टॉरस लाइ आयो आहे कार्ड पेज ऑफ सोर्ड। तो हिन में थोरी तलवार आहे, तलवार जेका आहे थोरा कॉन्फ्लिक्ट्स बि ॾेखारींदी आहे। त थी सघे थो अॼु तव्हांजी कंहिंसां झेड़ो थी सघे थो या का अहिड़ी ख़बर मिली सघे थी जंहिंसां तव्हांखे मायूसी थी सघे थी। टॉरस खां पोइ आहे जेमिनाई लाइ कार्ड आयो द स्ट्रेंथ। थी सघे थो अॼु तव्हांजी सिहत डाउन हुजे, पर इहो कार्ड तव्हांखे गाइड करे थो की तव्हां पंहिंजी विल पावर सां, तव्हां हिम्मत सां जेको आहे पॉज़िटिविटी सां पंहिंजो ॾींहुं स्टार्ट कयो। हालात तव्हांजा कहिड़ा बि हुजनि ऐं तव्हांजी हेल्थ में अगरि प्रॉब्लम आहे या कहिड़ी शइ में बि तव्हां कहिड़ी बि प्रॉब्लम सां गुज़रो पिया, तॾहिं बि तव्हांखे हिम्मत करणु घुरिजे। जेमिनाई खां पोइ आहे कैंसर जे लाइ कार्ड आहे नाइट ऑफ पेंटिकल्स। मूंखे लॻे पियो तव्हां तयारी कयो पिया कंहिं सफ़र ते वञण जी, त अॼु कैंसर वारनि लाइ को ट्रैवल नज़र पियो अचे। कैंसर खां पोइ आहे लियो वारनि लाइ कार्ड आहे 10 ऑफ वॉन्ड्स। त कमु इलाही हूंदो, अॼु तव्हांजो ॾींहुं इलाही बिज़ी रहंदो, इलाही सारा कमु कंदा, घर जो कमु बि हूंदो, ॿाहिरि जो कमु बि हूंदो, ॿारनि जो कमु बि हूंदो, काफ़ी ॾींहुं तव्हांजो बिज़ी रहंदो लियो वारनि जो। लियो खां पोइ आहे वर्गो 10 ऑफ सोर्ड जो 4 ऑफ सोर्ड्स जो कार्ड आहे। इहो चए थो अॼु जो ॾींहुं थोरो तव्हां आराम कयो, रिलैक्स कयो। ओवर थिंकिंग अगरि तव्हां कयो पिया त ओवर थिंकिंग बिल्कुलु बि न आहे करणी ऐं रिलैक्स करिणो आहे पंहिंजे माइंड खे ऐं पॉज़िटिव सोचणो आहे ऐं का एक्सरसाइज़ बि तव्हां करे सघो था। वर्गो खां पोइ आहे लिब्रा, जंहिंजो स्टार लिब्रा आहे उन्हनि लाइ 9 ऑफ वॉन्ड्स जो कार्ड आहे ऐं इहो गुड न्यूज़ जो कार्ड आहे। का अॼु तव्हांखे ज़बरदस्त का गुड न्यूज़ मिलंदी, स्पेशली तव्हांजी फैमिली सां रिलेटेड का गुड न्यूज़ मिली सघे थी सघे थो तव्हांजो को पुराणो दोस्त तव्हांखे कॉल करे ऐं तव्हांखे ख़ुशी महसूसु थिए। स्कॉर्पियो द चैरियट जो कार्ड आहे, ट्रैवल जो कार्ड बि हूंदो आहे, सफ़र जो कार्ड हूंदो आहे। थी सघे थो किथे तव्हांखे सफ़र ते वञिणो पवे, अचानक अनएक्सपेक्टेडली को कमु अची वञे, तव्हांखे ट्रैवल करिणो पवे। स्कॉर्पियो खां पोइ आहे हमीर जो स्टार सेजिटेरियस। 8 ऑफ पेंटिकल्स, अॼु तव्हां पैसो ठाहियो पिया, हार्ड वर्क कयो पिया, इलाही महिनत पिया कयो, बिज़ी ॾींहुं आहे, स्पेशली तव्हांजे फाइनेंसिस जेके आहिनि उहे तव्हांजा स्टेबल पिया नज़र अचनि। मतिलबु अॼु मूंखे किथां न किथां पैसा मिलंदा, पर पैसा जेके आहिनि उहो ईज़ीली न कि घर में तव्हां सुता पिया आहियो ऐं पैसा पाण ई पिया अचनि, तव्हांखे महिनत करणी पवंदी, हथ में बसि ख़ारिज थियणु घुरिजे। अच्छा, हाणे कैप्रिकॉन लाइ 5 ऑफ कप्स जो कार्ड आहे। त
जंहिंजा कार्ड थोरो मायूसी वारो बि आहे, ब्रेकअप जो कार्ड आहे, थी सघे थो को दोस्त तव्हां सां नाराज़ थी वञे या तव्हां कंहिं दोस्त सां नाराज़ थी वञो या घर में कंहिंसां तव्हांजी नाराज़गी थी सघे थी कैप्रिकॉर्न वारनि जी। कैप्रिकॉर्न खां पोइ आहे एक्वेरियस, 10 ऑफ सोर्ड। इलाही अगरि तव्हां सफ़र कयो आहे पंहिंजी लाइफ में, इलाही परेशानियूं ॾिठियूं आहिनि, त अॼु जो ॾींहुं तव्हांजो इलाही सुठो गुज़रंदो ऐं जेके बि परेशानियूं आहिनि, मुश्किलात आहिनि, प्रॉब्लम्स आहिनि, उन मां तव्हां रिलीज़ थियण जो अॼु कार्ड आहे। एक्वेरियस खां पोइ आहे लास्ट पाइसिस, द मैजिशियन जो कार्ड आहे। तव्हां एतिरा क्रिएटिव आहियो, एतिरा पावरफुल आहियो, अलाह साईं तव्हांखे एतिरियूं सलाहियतूं ॾिनियूं आहिनि, एतिरियूं एबिलिटीज़ ॾिनियूं आहिनि, पर तव्हां इस्तेमालु नथा करो। हमेशह सोचंदा रहियो था, प्लान ज़रूरु कयो था, पर तव्हां अमल नथा कयो। प्रैक्टिकली अमल तव्हांखे करणु इलाही ज़रूरी आहे। त एरीज़ खां वठी पाइसिस जी रीडिंग हुई, टैरो कार्ड रीडिंग। ऐं लास्ट में तव्हांखे हिकिड़ी ज़बरदस्त टिप ॾींदसि। अॼुकल्ह जेको कोविड जो टाइम आहे ऐं स्ट्रेस बि आहे ऐं जेको आहे माइंड जेको आहे हर वक़्तु जेको आहे फियर्स में रहे थो, ख़ौफ़ज़दा रहे थो कि छा थींदो, ईअं न की किथे वञूं त इफेक्ट थी वञे असांखे कोविड जो, कुझु बि अहिड़ो प्रॉब्लम थी सघे थो। ऐं घर में लॉकडाउन वाली सिचुएशन बि आहे कि घर में बि रहणो आहे। त साइंटिफिक हिकिड़ी रिसर्च मां तव्हांखे ॿुधाईंदसि। अगरि तव्हां रीडिंग कयो, बुक्स जी अगरि रीडिंग कयो, किताबनि खे पढ़ो, त तव्हांजो अगरि 6 मिंट ॾींहं में 6 मिंट अगरि तव्हां बुक्स रीड कंदा, यानी कि किताब पढ़ंदा, त तव्हांजो 68% स्ट्रेस जेको आहे उहो रिलीज़ थी वेंदो आहे। त सॼे ॾींहं में हिकिड़ो टाइम कढो, 6 मिंटनि खां वठी 20 मिंट ताईं। सभु जेके बि फैमिली मेंबर्स आहिनि, ॿार आहिनि, वॾा आहिनि, तव्हां आहियो, हिकिड़ो टाइम कढो ऐं सभु मिली 6 मिंटनि खां वठी 20 मिंटनि ताईं का न का तव्हां पंहिंजे इंट्रस्ट जी बुक जेका आहे रीड कयो। तव्हांजो इनशाला स्ट्रेस जेको आहे उहो रिलीज़ थी वेंदो। कीअं लॻी तव्हांखे अॼु जी टिप? बिल्कुलु ॾाढी सुठी टिप आहे ऐं कोशिशि असां ईअं हूंदी आहे त हर उहा टिप तव्हांखे ॾियूं जंहिंसां हेल्दी ऐं ॾाढो प्रोग्रेसिव लाइफ स्टाइल। ऐं बुक्स पढ़ण सां तव्हांजी विकेबलरी बि जेका आहे वधंदी, नॉलेज बि वधंदी आहे ऐं स्ट्रेस त ऑब्वियसली तव्हांजो रिलीज़ थींदो ई थींदो आहे। नॉलेज जो हिकिड़ो बहितरीनु ज़रियो आहे पंहिंजी अख़बार बि, ऐं पंहिंजी अख़बार में हूअं त घणा ई इशूज़ आहिनि, घणियूं ई अहम ख़बरूं आहिनि जेके तव्हां पढ़ी सघो था। सिंध जे मुख़्तलिफ़ एरियाज़ में पाणी जो थोरो प्रॉब्लम हले पियो, थोरो न पर काफ़ी इंटेंस, ऐं उन ते जेको ख़ासि करे फसलनि खे मुतासिर कंदड़ या शॉर्टेज आहे, उन ते तमामु घणा मसइला हलनि पिया। सियासी मैदान मां घणियूं ख़बरूं आहिनि जेके तव्हां पंहिंजे अख़बार में पढ़ी सघो ई था। उन लाइ तव्हांखे इहा पाण कोशिशि करणी पवंदी। सोन जेको आहे न उहो काफ़ी महांगो थी वियो आहे। ठीकु ठाक हुनखे पर लॻी विया आहिनि। ऐं सोन जो जेको पहिरियां फ़ी तोलो क़ीमत हुई उहा 1,09,000 कुझु अहिड़ी तरह हुई। उन में वरी जॾहिं इज़ाफ़ो थियो आहे त उहा 1,11,000 ताईं पहुची चुकी आहे। 1,050 रुपए हुन में जेको आहे उहो इज़ाफ़ो थियो आहे। त हाणे जेके विकिणणु चाहींदा उन्हनि जे लाइ त फ़ाइदो आहे, पर जेके ख़रीद करणु चाहींदा उन्हनि जे लाइ थोरो ईअं चइजे त मुश्किल थी वेंदो आहे। सोन गुज़िरियल कुझु अरसे में थोरो ई घटियो आहे, न त मुसलसल को 2-3 सालनि खां, छो जो डॉलर वधंदो आहे त डॉलर सां गॾु गॾु तव्हांजो सोन बि जेको आहे उहो वधणु शुरू थी वेंदो आहे। त तंहिं करे थोरी इन्वेस्टमेंट बि जेका आहे उहा माण्हुनि जी मुतासिर थींदी आहे। अॼुकल्ह हूअं सोन जो ट्रेंड घटि थी वियो आहे। बिल्कुलु, ऐं छो त सिक्योर बि न रहियो आहे। उहा पहिरीं जेको हालात हूंदा हुआ उहे हाणे हालात न रहिया आहिनि। सेफ्टी सिक्योरिटी जे करे माण्हू अवॉइड था कनि कि गोल्ड न वठनि। अगरि गोल्ड माण्हू वठनि बि था त लॉकर्स, बैंक लॉकर में ई पवनि ऐं उहे बि फुरिजी वेंदा आहिनि। उहो बि लुटमार थी वेंदी आहे। बसि अॼुकल्ह जेका इमिटेशन ज्वेलरी जेका आहे उहा वधीक माण्हू यूज़ कनि था। सेफ बि रहे थी, सिक्योर बि रहे थी ऐं हर को अफोर्ड बि करे सघे थो। असल में इहो आहे त असांजी शादी जेका आहे न उन सां जुड़ियल आहे त सोन जो ज़ेवर थोरो घणो त ॾियणो ई ॾियणो आहे। हाणे जॾहिं तव्हां सोन ठाराईंदा आहियो तॾहिं त उनजी ठाराइणी मेकिंग बि तव्हां खां वरिती वेंदी आहे। उन में स्टोन्स बि जेके आहिनि उहे शामिलु कया वेंदा आहिनि। पर जे तव्हां विकिणणु वेंदा आहियो त उन सां इहो हूंदो आहे त सोनारो तव्हांजी उहा स्टोन्स बि जी बि क़ीमत न आहे ॾींदो, भले जेतिरा बि तव्हां उन ते मेकिंग जा चार्जिस बि कढी छॾींदो आहे। त पोइ तव्हांखे लॉस ई पवंदा। त कोशिशि कंदा कयो त सोन जॾहिं तव्हां ठारायो था त या त उहो सिंपल वठो या वरी कोशिशि कयो त उन में स्टोन्स या जेका मेकिंग आहे
उहा घटि खां घटि रखो ताकी ऐं अॼुकल्ह तव्हांखे ख़बर आहे सोन जो जेके डिज़ाइन्स आहिनि उहे बि लेज़र मशीन जे ज़रिए ठहनि थियूं. अच्छा ज़बरदस्त, इहा त ज़बरदस्त लेटेस्ट इंफॉर्मेशन आहे कि लेज़र जे ज़रिए कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं जेके ठहनि पियूं त बिल्कुलु काफ़ी अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके ईअं चइजे. हा ॿी हिकिड़ी मूंखे ॿी इहा ॻाल्हि करणी हुई. डॉलर जेको आहे उहो छो जो वधियो आहे उन सां हिकिड़ी हमेशह असां टिप ॾींदा आहियूं त जॾहिं सुपर मार्केट्स में वञो था अच्छा कोशिशि कयो पंहिंजे मुल्क जूं जेके ठहंदड़ शयूं आहिनि उन्हनि खे प्रिफरेंस ॾियो. अगरि हिकिड़ो साबुणु तव्हांजी उहा ई ज़रूरत पूरी करे थो त उहा ई ज़रूरत तव्हांजी ॿाहिरों साबुणु बि उहो कंदो. इहो बेसिकली एग्ज़ैक्टली इहा हिकिड़ी अप्रोच आहे जंहिंसां तव्हां पंहिंजी मुल्की मैशियत खे सपोर्ट करण में थोरो किरदारु अदा करे सघो था. त पंहिंजी मेड इन पाकिस्तान जेके शयूं आहिनि उहे ख़रीद करण खे तरजीह ॾियो. उन सां इहो कोई तव्हांजे वॉशरूम में इम्पोर्टेड साबुणु ॾिसंदो त शायदि तव्हांजी स्टेटस में त 4 चंड लॻी वञनि पर मुल्की मैशियत जे मथां दबाव बि जेको आहे उहो विझण में. आई थिंक हाणे थोरो जेको लेटेस्टली मूं ॾिठो आहे कि माण्हुनि खे अवेयरनेस बि अची वई आहे कि ब्रांड्स कॉन्शियस जेके आहिनि उहे घटि थी विया आहिनि. कोशिशि इहो ई कनि था छो त हर को अफोर्ड करे थो वठे न. अगरि मेड इन पाकिस्तान जी मेड अगरि आहे पाकिस्तान जी प्रोडक्ट आहे त उहो वधीक माण्हू जेको आहे अफोर्ड भी करे था. पाकिस्तान में बेहतरीन प्रोडक्ट्स ठहंदियूं आहिनि. अगरि असां पंहिंजी टेक्सटाइल खां वठी करे क्वालिटी बि हाणे इम्प्रूव पई थिए. चॉइसिस वधीक अची वियूं आहिनि न माण्हुनि वटि. पहिरियां ई हूंदो त 1-2 चॉइस हूंदियूं हुयूं, हाणे चॉइसिस तमामु वधीक आहिनि. मेड इन पाकिस्तान जो अगरि तव्हां चार्ट खणी ॾिसो त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त असां वटि तक़रीबन जेका बि फॉरेन इन्वेस्टमेंट थिए थी या जेके लोकल कंपनीज़ आहिनि बहितरीन प्रोडक्ट्स ठाहींदियूं. त जॾहिं तव्हां सुपर मार्केट्स में वञो कोशिशि कयो पंहिंजी मेड इन पाकिस्तान प्रोडक्ट्स खे जॾहिं तव्हां खणंदव त उन सां मुल्की मैशियत वधीक मज़बूत थींदी आहे. ऐं डॉलर जो जेको बार आहे न एक्सचेंज रेट जेको थींदो आहे छो जो डॉलर्स में जॾहिं असां वधीक डील कंदा आहियूं त बेसिकली इहो हूंदो आहे त डॉलर जी डिमांड वधंदी आहे. डॉलर मथे वेंदो आहे असांजी लोकल करंसी थोरी हेठि थी वेंदी आहे. थोरो ट्रेड डेफिसिट शायदि कुझु अहिड़ी तरीक़े सां हिनखे चवंदा आहिनि त उहो उन में प्रॉब्लम्स क्रिएट थी वेंदियूं आहिनि. असांजियूं इम्पोर्ट्स वधीक हूंदियूं आहिनि, एक्सपोर्ट्स जेको आहिनि उहे जेके आहिनि उहे घटिजी वेंदियूं आहिनि. त पंहिंजिनि शयुनि खे प्रोमोट कंदो त असांजी प्रोडक्शन बि वधीक थींदी आहे, असां वधीक शयूं असांजी करंसी जी बि वैल्यू थींदी न. ऐं तव्हांखे ख़बर आहे उन सां हर ऊन्हारे में छा थींदो आहे जेके बि टेक्सटाइल कंपनीज़ जेके लॉन प्रोडक्शन कनि थियूं उहे पंहिंजियूं नयूं नयूं रेंजिस ऐं पंहिंजियूं नयूं नयूं एग्ज़िबिशन्स कनि थियूं. हाणे पाकिस्तानी लॉन जी जेकी वैराइटी आहे उहा मिडल ईस्ट जे ईरान खां वठी करे वेंदे सऊदी अरेबिया इजिप्ट ताईं बाक़ाइदा उन्हनि जी हिकिड़ी रेंज जेका आहे उहा उते मिले थी. ऐं रीज़न आहे छो त असांजो जेको कॉटन आहे असांजो जेको कपिड़ो आहे उहो बहितरीन क्वालिटी आहे. मिडल ईस्ट में असांजूं प्रिंट्स बि पसंदि थियूं कयूं. क्वालिटी जेका आहे उहा पूरे दुनिया में कोन्हे जेका असांजी जेका क्वालिटी आहे कपिड़े जी. पाकिस्तान में जेके प्रिंट्स ठहनि थियूं बेसिकली उहे मिडल ईस्ट में एतिरो पाइण जो त मतिलबु पहिरियां न हूंदो ट्रेडिशन पर हाणे उतां जो जेके लोकल आर्टिसन्स ऐं फैशन डिज़ाइनर्स आहिनि उहे बि पाकिस्तानी हिन लॉन जी रेंज खे कलेक्शन खे हिन ट्रेंड खे तमामु घणो पसंदि कनि था. बिल्कुलु. ऐं इंडिया ते बि वेंदो आहे न असांजो कपिड़ो वग़ैरह. इंडिया वारा त वरी कोशिशि कंदा आहिनि न त उन्हनि जो कपिड़ो बि असां वटि अचे पर इंडिया में जेके माण्हू रहंदा आहिनि उहे पाकिस्तानी लॉन खे तमामु घणो पसंदि कंदा आहिनि. इंडिया जो जेको मटीरियल आहे उहो बिल्कुल भी कंफर्टेबल भी ना आहे पाइण जे. मूंखे त न वणंदो आहे. मां पर्सनली इंडिया जो मूवीज़ वग़ैरह जे हद ताईं सही आहे पर प्रोडक्ट्स हुजनि या स्पेशली जेको कपिड़ो आहे इंडिया जो उहो बिल्कुल भी सही कोन्हे. टफ टाइम त ख़ैर आलमी मार्केट में असांखे ठीकु ठाक ॾींदा आहिनि न रुगो इंडिया पर वियतनाम, थाईलैंड ऐं बांग्लादेश बि. ऐं जेका इजिप्शियन कॉटन आहे उहा बेसिकली बेस्ट सम्झी वेंदी आहे. उहा इजिप्शियन कॉटन मोरक्को ऐं टर्की में बि जेके कपिड़नि जी प्रोडक्शन्स थियनि थियूं उन्हनि में काफ़ी सारा इंटरनेशनल ब्रांड्स जेके आहिनि उहे उहा ई वठंदा आहिनि. पर असांजी जेका लोकली प्रोड्यूस कॉटन आहे उनखां बाद में जॾहिं वैल्यू एडिशन थिए थी कराची, हैदराबाद, फैसलाबाद, मुल्तान में जिते जिते कपिड़ा ठहनि था न रुगो कपिड़ा पर चादरूं ऐं ॿियो जेको फैब्रिक बि ठहे थो उहो बाक़ाइदा एक्सपोर्ट थींदो आहे. ऐं उहो पूरी वेस्ट अफ्रीका खां वठी करे नॉर्थ अफ्रीका, मिडल ईस्ट में, यूरोप में, बाक़ाइदा अमेरिका जे जॾहिं तव्हां स्टोर्स में वेंदा आहियो पहिरियां त अञा बि वधीक हूंदो पर हाणे बि ॿीहर वधे थो. शइ वञे थी न त उहो डबल प्राइस में हुते वठनि था माण्हू ऐं इलाही शौक़ सां वठनि था. ऐं उन सां दुबई जे हिकिड़े स्टोर ते जॾहिं हिकु दफ़ो मूं शर्ट वरिती हिकिड़ी
ऐं जॾहिं हुन ते लिखियलु हो कि मतिलबु ब्रांड जो नालो लिखियलु हुयो बट उन जे हेठां लिखियलु हो मेड इन पाकिस्तान, तमामु घणो फ़ख्रु महसूसु पियो थिए छो जो उन ई रैक में जेके ॿिया प्रोडक्ट्स पिया, ॿिया कपिड़ा, ॿियूं शयूं पियूं, हुन में मेड इन मोरक्को बि हुयो, मेड इन पोर्टुगल बि हुयो, मेड इन बांग्लादेश बि हुयो, मेड इन इजिप्ट बि हुयो, मेड इन टर्की बि हुयो। उन ई रेंज में जॾहिं असांजियूं प्रोडक्ट्स अचनि थियूं त काफ़ी सुठी ईअं चइजे त हिकिड़ो सुठो अहसासु हूंदो, सुठी फीलिंग हूंदी आहे। पर शायदि असां जॾहिं हिते हूंदा आहियूं त चवंदा आहिनि घर की मुर्गी दाल बराबरि वारो हिसाबु आहे, ऐं माण्हू ॿाहिरि वेंदो आहे न स्पेशली टर्की या न साइड मिडिल ईस्ट साइड ते, त एतिरी पाकिस्तानी जी रिस्पेक्ट आहे, एतिरा माण्हू पसंदि कनि था, प्यार कनि था, ऐं स्पेशली टर्की जॾहिं मां वई हुअसि त अञा पर थोड़ी वधीक असांजी क़ौम खे जेको आहे न इज़त करण जी ज़रूरत आहे, महिनत करण जी ज़रूरत आहे ताकी असां जेको ग्रीन पासपोर्ट हुजे हुन ते असां एतिरा फ़ख्रु थी करे वर्ल्ड ओवर ट्रैवल करे सघूं। अदी नसीम में हलूं था, छा पिया कयो? अदी नसीम अॼु तव्हांखे सिंधी अलाउ न आहे, तव्हांखे सराइकी ॻाल्हाइणो आहे। अॼु मां हाणे दाणे साफ़ करंदी पिया, पिछे आमलेट ठाहियूं, ऑमलेट में धाणा साफ़ करे ऐं हुन में विझो पिया, थोरो थोरो मूंखे इहो सम्झ में आयो आहे। अच्छा सम्झ में अची वियो न। आमलेट हाणे धाणा साफ़ करे पोइ हिनजी छो जो हिन में हूंदा आहिनि कारा वारा या कुझु बि आहे, सही सां कटिंग करे पोइ असां हिनखे वरी सफ़ाई करे धाणनि जी, पोइ असां हिनखे फ्राई कंदासीं पहिरीं बसरनि खे। सही। अच्छा बसरनि खे अलॻि फ्राई कंदा? फ्राई सॼियूं सब्जियूं फ्राई करे पोइ हुनजे मथां एग विझंदासीं। अच्छा एग विझंदा? हा, पोइ सिलो सिलो बाते पचाईंदासीं। सही। ऐं आख़िर में तव्हां सिर्फ़ु ओलिव्स जेके ऐं चीज़ न उहे बि मिक्स करे छॾंदासीं। अच्छा उहे बि, पर चीज़ बि हुन में मिक्स हूंदी? चीज़ एंड में कंदासीं। एंड में जॾहिं असां हा उहो जॾहिं मतिलबु फोल्ड कंदासीं असां हुनखे, पोइ हुनजे अंदरि विझी पोइ फोल्ड कंदासीं। जॾहिं असां कटिंग कंदासीं त उहो चीज़ वारी मतिलबु वो चीज़ी हा चीज़ी। सावा मिर्च विझो पे? सावा मिर्च विझो। छो त ऑमलेट में सावा मिर्च ना हुजे मज़ो न थो अचे। सावा मिर्च, बसर, यानी कि स्पाइसी ऑमलेट भी आहे। स्पाइसी माना ईअं सोचो अधु माना नाश्तो जेको आहे न त मंझंदि जी मानी जो मतिलबु तव्हांखे एतिरी फील न थींदी, ज़रूरत न पवंदी। हा ख़बर न पवंदी, उहो हेवी हेल्दी न। अच्छा वाइट ब्रेड ऐं ब्राउन ब्रेड में छा फ़र्क़ु आहे? कहिड़ी हेल्दी ब्रेड हूंदी आहे, कहिड़ी इस्तेमालु करणु घुरिजे? ब्राउन ब्रेड में छो जो हुन में छाण बि शामिल हुजे। हा हुन में पर उहो पसंदि असां शुरू में स्टार्टिंग में इहा खाधी आहे त उहो घटि माण्हुनि खे पसंदि हूंदी आहे, पर खाइणु उहा खपे, हेल्दी आहे उहा ब्राउन ब्रेड न। मां पाण मूं सुबुह जो ब्राउन ब्रेड ई खाईंदी आहियां छो जो हिन में ही रुगो मैदे सां ऐं एग सां ठहंदी आहे। बि हिन ब्रेड जो बि ॿाहिरि बेकिंग में त अटो बि चवनि था कि जेको आहे न उहो ब्राउन वारो यूज़, ब्राउन वारो जेको आहे मतिलबु चक्की वारो बग़ैर जेको हुन में न छिलको वाइट वारो जेको आहे तव्हां छाणियो बि न इस्तेमालु मतिलबु उहो खाओ, पर उहो खाई न सघंदो कि हेवी आहे न। कहिड़ो? ब्राउन वारो न? ब्राउन वारो न। ईअं त चांवर बि चवंदा आहिनि ब्राउन चांवर यूज़ करणु घुरिजनि, पर उहे थोरे मुश्किल आहे हाणे मिलणु मुश्किल आहे, उहो थियनि नथा, पर अगरि कोशिशि करे वॾनि स्टोर्स ते आहिनि ब्राउन चांवर। अच्छा ऐं शुगर बि ब्राउन शुगर इस्तेमालु कयो? हा ब्राउन शुगर, गुड़ ब्राउन शुगर यूज़ करियो। गुड़ इस्तेमालु कयो तव्हां, अगरि तव्हां ब्राउन नथा शुगर यूज़ करे सघो त गुड़ इस्तेमालु कयो। पर जेके माण्हुनि जूं आदतूं ख़राबु थी चुकियूं आहिनि न, उन्हनि खे सही करण में ॾाढो मतिलबु ॾुखियो अमल आहे। कुझु माण्हू एतिरा हो आहिनि बिल्कुलु न आहिनि वणंदा, मथां बि उहो मुख़्तलिफ़ शयुनि जे खंडु विझी करे खाईंदा आहिनि। पर कोशिशि माण्हू करे ज़रूरु। ॾिसो पहिरीं मुंहिंजी सॼी ज़िंदगी मां शुगर विझी इहो खीर वग़ैरह ज़िंदगी मतिलबु छा, मतिलबु सॼी ज़िंदगी न जेसि मतिलबु बचपन 5-6 नंढपण खां वठी 6 साल पहिरीं जी मां तव्हांखे पंहिंजी आदत ॿुधायां थी कि मां चांहि त पीअंदी कोन आहियां, सुबुह जो खीर पीअंदी आहियां, मिल्क शेक पीअंदी आहियां। सुठी ॻाल्हि आहे। त उन में न खंडु मां विझंदी हुअसि। हाणे 6-8 साल थी विया आहिनि कि मूं बिल्कुलु पंहिंजी लाइफ मां खंडु ख़तमु करे छॾी आहे। छो त मुंहिंजी जेका ट्रेनर हुई, एक्सरसाइज़ ट्रेनर जेका हुई, उन मूंखे चयो कि तव्हां बिल्कुलु बेकरी आइटम्स ऐं खंडु जूं जेके बि स्वीट जेके शयूं आहिनि उहे बिल्कुलु पंहिंजी लाइफ मां ख़तमु करे छॾियो। शुरू में मूंखे इलाही थोरो मुश्किल थी हुई, डिफ़िकल्टी थी हुई, पर हाणे जेको आहे न बिल्कुलु यूज़ टू थी वई आहे। ऐं हाणे अगरि केरु ग़लती सां केरु खंडु विझी थो छॾे न मुंहिंजे खीर में, पर आउं नथी पी सघां। त इहे ई आहे कि इंसान खे पंहिंजूं आदतूं बिल्कुलु माण्हू चेंज करे सघे। थोरी बोरिंग लाइफ थी वई आहे न, बोरिंग न आहे। अच्छा पोइ तव्हां हुन क्वेश्चन कयो उन्हनि खां त माना जो इहे खंडु वारियूं असां शयूं छॾियूं था त हुन में कहिड़ा फ़ाइदा आहिनि, कहिड़ा नुक़सान आहिनि, न पुछा कयो हुन खां ट्रेनिंग? फैट्स आहिनि न। अगरि तव्हां खंडु
इन में काफ़ी ॿियूं शयूं अचनि फ़ाइदो ई फ़ाइदो आहे, नुक़सान नुक़सान खंडु खाइण सां नुक़सान बि आहे न। हाँ, खंडु उहो ई त चवां थी न, खंडु खाइण सां नुक़सान आहे, छॾण सां नुक़सान न आहे। छॾण सां त नुक़सान कोन्हे, इहा हिकिड़ी हैबिट आहे, स्टार्टिंग में असां हैबिट विझी छॾंदा। सही। हमीर, पंहिंजी अख़बार में ॿी का डिटेल तव्हां पढ़ी का न्यूज़? डिटेल इहा आहे त पहिरियां इहो हूंदो कराची में मोबाइल फ़ोन रखणु हिकिड़ो ईअं चइजे त भो बि थींदो हो, तव्हां महांगो फ़ोन खणी करे ॿाहिरि निकिरंदा हो त बार बार उनखे कोशिशि कंदा हो लिकायो किथे ईअं न भाई लोग कहीं से आ जाएं पोइ फ़ोन लेकर चले जाए। पर हाणे लाड़काणो में जेको आहे स्ट्रीट क्राइम में मोबाइल फ़ोन स्नैचिंग, मोटरसाइकिल स्नैचिंग, मतिलबु घिटी घिटी जी कहाणी बणिजी वई आहे। गुज़िरियल ॾींहुं बि लाक़ानूनीत एतिरी वधी वई जो पुलिस वारा गश्त करे रहिया, पोइ पुलिस वारनि ते हमिलो थियो, ॿ पुलिस एहलकार उन में शहीद थी विया ऐं पुलिस वारनि खे पोइ फौरी तौर ते थोरो इन बारे में कावड़ आई, उन्हनि ॿियो हिकिड़ो मुक़ाबिलो कयो, ॿ उन में ॾोहारी मारिजी विया। पर ओवरऑल जेका सिचुएशन आहे शिकारपुर, लाड़काणो, सखर, हिते लाक़ानूनीत तमामु घणी वधी वई आहे। कच्चे में जेको धाड़ेल जा जेके इशूज़ आहिनि जो वज़ीर आज़म बि नोटिस वरितो आहे, शेख रशीद साहब बि हाणे सिंध ईंदा। अच्छा, कल्ह मूं हिन शायदि पंहिंजी अख़बार में न टाइम न्यूज़ में मूं यूट्यूब ते जेको अचे थो त उन में न्यूज़ मूं ॾिठी हुई कि ॿ जेके पुलिस एहलकार आहिनि उहे मरी जी लाड़काणो में उहे शहीद थी विया ऐं उन्हनि ते ई जेको आहे हमिलो थियो। एज़ आई टोल्ड यू कि लाड़काणो में हाणे स्ट्रीट क्राइम जेको आहे उहो अचानक सां तमामु घणो वधी वियो आहे। ज़ाहिर ॻाल्हि आहे, हिकु त गुरबत आहे, लाक़ानूनीत आहे, लॉकडाउन जे करे माण्हू हिकिड़ी ॾियनि था त बेरोज़गारी थी वई आहे। पर माण्हुनि जो ईअं चइजे न त असांजे माण्हुनि जो ग़यूर ऐं उहो ज़मीर जेको आहे उहो ख़बर न आहे किथे आहे। छो ऑब्वियसली जॾहिं सम्झंदा त बेरोज़गारी ऐं लाक़ानून जो फ़ाइदो कीअं वठिजे त इहे शयूं कनि था। चीफ मिनिस्टर साहब बि लाड़काणो पहुची विया आहिनि। एग्ज़ैक्टली, अॼु हिकिड़ो अहम इजलास बि थींदो, वॾे वज़ीर तरफ़ां इहो बि इशारो ॾिनो वियो आहे त अगरि हाणे कच्चे में इहे ई हालतूं रहियूं, पुलिस न अमन क़ाइमु कराए सघी, छो जो सखर, शिकारपुर, लाड़काणो, मथे जेको ॿियो बेल्ट आहे कश्मीर कनकोट जो घोटकी वेंदे पंजाब जो बॉर्डर राजनपुर रहीम यार ख़ान ताईं बि कच्चे जो ई जेको इलाइक़ो आहे ॾाढो अनसेफ आहे। हिकु त क़बीलाई झेड़ा, बिरादरियुनि जा पाण में झेड़ा, ॿिया इवन जेके धाड़ेलनि जा गैंग्स आहिनि उहे हिक ॿिए जे ख़िलाफ़ु ऐं बिरादरियुनि जे ख़िलाफ़ु कमु कनि था। कोई बि ट्रैवलिंग जेका आहे उहा ॾाढी इनसिक्योर थी वई आहे हाईवेज़ ते, कोई महफ़ूज़ न आहे ऐं माण्हू ॾाढो इन ते जेको आहे न उन्हनि में ताव पकड़ियल आहे। पर हाणे वज़ीर आज़म नोटिस वरितो आहे त सिंध गवर्नमेंट खे बि प्रेशर पवंदो ऐं ज़ाहिर ॻाल्हि आहे उहो मजबूर थी वेंदा। ख़ासि इजलास थिए पियो त का न का ज़रूरु इम्कान घणेई आहिनि त रेंजर्स या फ़ौज वञी करे उते अमन कराईंदी। बहरहाल इहे जेका इनसिक्योरिटी आहे न लॉ एंड ऑर्डर जी उहा तमामु घणी ख़राबु थी पई। अच्छा, एंटरटेनमेंट मां हिकिड़ी ख़बर आहे, माधुरी जिन फैन्स अॼु बि तमामु घणा फैन्स आहिनि। हिकिड़ी इंडिया जी मूवी अचण वारी आहे, काफ़ी वॾी बजट उहा मूवी हूंदी ऐं उन में जेको आहे माधुरी जी फैंस लाइ इहा सुठी ख़बर आहे त माधुरी हाणे हिकिड़े ॾाढे ज़बरदस्त रोल में अचण वारी आहे। हूअं त उहो इंडिया जे हिकिड़े टीवी शो ते डांस शो आहे, हुनजी त उहो जज जे तौर ते नज़र ईंदियूं आहिनि, पर काफ़ी अर्सो थी वियो। काफ़ी सारा शोज़ आहिनि जंहिंमें एज़ अ जज आख़िरी जेका एक्चुअली मूवी आई हुई न कलंक, करण जौहर जी जेका डायरेक्शन में हुई, उहा घणी हिट न थी सघी। त पीपल थॉट कि शायदि हाणे माधुरी जो बि टाइम पूरो थी वियो, पर माधुरी विल कम बैक ऐं उहो जेको पंहिंजो कम बैक कनि पियूं। नालो छा आहे हुन मूवी जो? इहा मूंखे ख़बर न आहे फ़िलहाल। लेट इट छा कंहिंजी डायरेक्शन प्रोडक्शन में? बहरहाल संजय लीला भंसाली आई गेस सो, शायदि अहिड़ो कुझु आहे। हुन में काफ़ी सारी हीरोइन्स जेके आहिनि उहे जलवा अफ़रोज़ थींदियूं ऐं उन्हनि में माधुरी जेका आहे उहा पाण खे हिकु दफ़ो ॿीहर मंदराए सघंदी ऐं काफ़ी जेका हुन में उहो। आई होप असां बेस्ट ऑफ लक चयूं था माधुरी साहिबा खे। वापसि अचूं था हिन ब्रेक खां पोइ ऐं पोइ वधीक ॻाल्हि ॿोल। कीप वॉचिंग टाइम न्यूज़। जी थैंक यू महताब, गुड मॉर्निंग तव्हांखे। अॼु भला हे न्यूज़ में छा थो हले? इर्सा हिकु त चोरी ऊपर से सीना ज़ोरी, मतिलबु अगरि सिंध एहतजाज करे थो त उन ते बि सिंध जे नुमाइंदे ते एतिरी कावड़, इहो छो? बिल्कुलु, असां वटि ईअं आहे न त जिसकी लाठी उसी की भैंस। पंजाब वॾो सूबो आहे, वॾो भाउ आहे त वॾे भाउ जी। बट दिस इज़ नॉट फेयर। पाकिस्तान हिकु फेडरेशन आहे, सभिनि जी बराबरी हुजणु घुरिजे। सिंध इज़ फेसिंग सो मच, मतिलबु पाणी जी हुन में थोरे जो हुननि तरदीद कई आहे, पर गुज़िरियल इहो वाक़ियो पेश आयो हो अनफॉर्चुनेटली। ऐं मुंहिंजे ख़्याल में अन क़रीब अगरि इहा ई सूरत हाल रही, माण्हुनि में हिकिड़ो सख़्तु रिएक्शन ईंदो। कराची, हैदराबाद, सखर डायरेक्ट दरिया खां पाणी। अच्छा, रिएक्शन गुज़िरियल ॾींहुं अचणु शुरू थी वियो। सिंध असेंबली जे इजलास दौरान समूरा जेके मेंबर्स आहिनि उन्हनि इन
डाइट खे इन जी तमामु घणी बदीन इज़ फेसिंग सो मच। सिजावल ठठे में पाणी कोन्हे ऐं कराची में चलो जेको बि वोट बैंक अगरि पीपल्स पार्टी खां अलावा PTI ऐं MQM खे बि पवे थो, उन्हनि जे मेंबर्स खे बि इन ते आवाज़ खणणु घुरिजे, छो जो PTI जी फेडरल गवर्नमेंट आहे हिन वक़्तु। महताब तव्हां सां इंशाल्लाह असां हिन मामले ते वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं, कुझु सिहत जे बारे में बि असां ॻाल्हाईंदासीं पंहिंजे हुन में, छो जो पाण खे अगरि फिट ॾिसणो आहे, बहितरीनु ॾिसणो आहे, सिहत जो ख़्यालु त करिणो पवंदो। जॾहिं तव्हां पंहिंजी सिहत जो ख़्यालु कंदा आहियो ऐं तव्हां जेको इनटेक वठो था खाधनि जी सूरत में ऐं फिटनेस जी सूरत में, फिटनेस जे गर्ज़ सां, त छा खाइणु घुरिजे, छा न खाइणु घुरिजे, छा खाइण सां तव्हांजी सिहत ते बहितरीनु असरु पवंदा ऐं छा वधीक खाइण सां तव्हांजी सिहत ख़राबु थी सघे, कहिड़े फूड सां तव्हांखे कहिड़ा न्यूट्रिशन्स मिलनि पिया तव्हांजी बॉडी खे ऐं उन सां तव्हांजे बॉडी में जेके आहे उहे इफेक्ट्स कहिड़ा पिया पवनि। जीअं अदी नसीम चयो आहे न, चीज़ खाइण सां शायदि वज़न न आहे वधंदो, मूंखे हिन जी करेक्शन करणी आहे ऐं तंहिं करे असां वटि हर्बलिस्ट आहिनि हुमैरा नाज़, थैंक यू सो मच फॉर कमिंग, ऐं न्यूट्रिशनिस्ट ऐं हेल्थ कोच आहिनि सबीन फारूकी, आपको भी बहुत ज़्यादा वेलकम। आज हमें आप बताइए, चीज़ से वज़न बढ़ता है नहीं बढ़ता? डिपेंड करता है कौन सा चीज़ है। अच्छा, कौन सा चीज़ है? चीज़ की भी बहुत सारी वैरायटीज़ हैं, कॉटेज हो गया, चेडर हो गई, मोज़रेला है, क्या खानी चाहिए? कॉटेज चीज़ इज़ बेटर, जो पनीर होता है, क्योंकि उसके अंदर प्रोटीन का कंटेंट बहुत ज़्यादा होता है एज़ कम्पेयर टू अदर चीज़, जो वो न्यूट्रिशन वाली है ज़्यादा। बिल्कुल। बाकी जो डाइट कॉन्शियस है वो कॉटेज चीज़ खाएं, डाइट कॉन्शियस कॉटेज चीज़ खाएं। दूसरा ये कि बाकी जो दूसरी चीज़ है वो प्रोसेस बहुत ज़्यादा होते हैं। अच्छा। तो उसकी वजह से उसके अंदर प्रिजर्वेटिव्स और एडिटिव्स बहुत डले हुए होते हैं, जिसकी वजह से हमारी बॉडी में बहुत सारे अनअवॉइडेबल इश्यूज आ जाते हैं। हाँ। तो अगर आपको पनीर खाना है, चीज़ खाना है, तो इट्स बेटर कि आप कॉटेज चीज़ खाएं। तो सबीन साहबा, क्या खाएं हम कि जो खाने में भी अच्छा लगे और हमारी सेहत के लिए भी बहुत अच्छा हो? जैसे दिन की शुरुआत नाश्ते से होती है, तो क्या नाश्ते में क्या करना चाहिए कि हम जो है डाइट कॉन्शियस लोग भी उनको भी फ़ायदा हो और बच्चों को न्यूट्रिशन भी मिले? देखिए जी, सबसे पहली बात जो है, एग जो है, अंडा जो है, वो एक कंप्लीट ग़िज़ा है। सही। सो अगर आपको अंडे से एलर्जी नहीं है तो सबसे बेहतरीन खाना जो है वो ये है कि अंडा है, आप किसी भी फॉर्म में खाएं, चाहे उसको आप बॉइल्ड एग के फॉर्म में खाएं, ऑमलेट के फॉर्म में खाएं, किसी और तरह से खाएं। अगर बच्चा अंडा नहीं खाता है तो आप उसके लिए पैनकेक्स बना सकते हैं, फ्रेंच टोस्ट बना सकते हैं, क्रैप्स बना सकते हैं। जी बिल्कुल, देयर आर सो मेनी ऑप्शंस। लेकिन अंडा खाना ज़रूरी है? अंडा खाना ज़रूरी नहीं है, लेकिन बहुत मुफीद है, फ़ायदेमंद है। इट्स फुल ऑफ प्रोटीन, और उससे ज़्यादा प्रोटीन और किसी चीज़ में आपको नाश्ते में मिल नहीं सकती। अंडा है या जो वेजिटेरियन, दिन में वैसे कहते हैं कि 2 अंडे खाने चाहिए, क्या ये बात सही है या एक अंडा ही काफ़ी? 1 अंडा इज़ गुड इनफ। अदरवाइज जो लोग वेजिटेरियन हैं वो पनीर खा सकते हैं, अगर अंडा नहीं खा सकते। बॉडी बिल्डर तो हमारे 6 भी खा जाते हैं। इट डिपेंड्स ऑन योर एक्टिविटी लेवल, कि आपका जो एक्टिविटी लेवल क्या है। तो अदी नसीम हमारी बहुत अच्छी शेफ़ हैं और आज वो भी हमें अंडे ही खिला रही हैं। ऑमलेट की वेरिएशंस हम घर से भी अंडे खा के आए और यहाँ पे भी हमने अंडा ही खाना है, लेकिन वो ज़ाहिर अदी नसीम डिफरेंट टाइप का कोई ऑमलेट बना रही हैं। तो आप वैसे न्यूट्रिशनिस्ट के साथ साथ हेल्थ कोच भी हैं, तो हेल्थ कोच और न्यूट्रिशनिस्ट में क्या डिफरेंस है? अच्छा जी, न्यूट्रिशनिस्ट आपको जो भी आपकी बीमारी डायग्नोस होती है या जो भी आपकी कंडीशन होती है उसके हिसाब से आपकी डाइट को ऑल्टर करता है। यानी कि वो आपको बताता है कि आपको क्या नहीं खाना चाहिए अपनी कंडीशन को सही करने के लिए। हेल्थ कोच मैंने माइक्रोबायोलॉजी और बायोकेमिस्ट्री में मास्टर्स भी किया है, तो मेरा न्यूट्रिशन का बैकग्राउंड ऑलरेडी था। सो उसके ऑन टॉप ऑफ इट मैंने फिर हेल्थ कोचिंग का किया सर्टिफिकेशन, और न्यूट्रिशनल थेरेपिस्ट का भी किया है। लेटली अभी मैंने गट हेल्थ का भी किया है, तो उसकी वजह से मेरी इन डेप्थ नॉलेज न्यूट्रिशन के बारे में बहुत ज़्यादा अच्छी है। लेकिन जो बेसिक डिफरेंस आपको मैं बताऊं न्यूट्रिशनिस्ट और हेल्थ कोच में, वो ये है कि एज अ हेल्थ कोच हम इस चीज़ से बिलीव करते हैं कि आपकी बॉडी जो है वो सिर्फ खाना अच्छा खाने से या सिर्फ एक्सरसाइज करने से वो उसकी ओवरऑल वेलबींग पे फ़र्क नहीं पड़ता। यानी कि 2 एस्पेक्ट्स होते हैं, एक इमोशनल एस्पेक्ट होता है आपकी ज़िंदगी में और एक फिज़िकल होता है। तो जो फिज़िकल वेलबींग है उसके लिए आपकी एक्टिविटी, आपकी एक्सरसाइज, आपका खाना, आपका पानी का कंजम्पशन इज़ वेरी इंपॉर्टेंट। और जो आपकी इमोशनल साइड है उसके लिए आपके स्ट्रेस लेवल्स, आपके जो रिलेशनशिप्स हैं, आपकी जो स्पिरिचुअल प्रैक्टिसेस हैं, वो सारी इंपॉर्टेंट है। ऐसा नहीं हो सकता कि मैं सिर्फ अच्छा खाना खाऊं
اور ایکسرسائز کروں اور خوش رہوں. سو ہمارا جو گٹ ہے اٹس ویری امپورٹنٹ. تو آپ کی ہر بیماری, آپ کی ہر انگزائٹی, آپ کا ہر ڈپریشن جو ہے آپ کی گٹ ہیلتھ سے ریلیٹڈ ہے. میں نے کہیں ابھی ریسنٹلی پڑھا کہ انگزائٹی اور ڈپریشن جو ہے وہ آپ کو ہونا اگر شروع ہو تو آپ کو بہت ساری بیماریوں میں لے جا سکتا ہے. سب سے پہلے آپ کی پیٹ کی بیماریاں اور پھر وہ ذہنی ایشوز اور وہ انزائمز کا ایسا ریلیز ہونا کہ آپ پورا دن کچھ کھاتے نہیں ہیں. بالکل. ایز اے ہولسٹک ہیلتھ کوچ اس لیے ہم آپ کے گٹ پہ اور آپ کے ایموشنس پہ ایک ساتھ کام کرتے ہیں. سو دیٹس دا بیسک ڈفرینس. یعنی کہ ہم آپ کی اوور آل لائف اسٹائل کو چینج کرنے کی کوشش کرتے ہیں بہتری کی طرف. ہمارا صاحبہ سے پوچھتے ہیں, آپ بتائیں کہ ہربس کا کیا رول ہے آپ کی ہیلتھ پر؟ دیکھیے جی, پہلی بات تو یہ کہ ہربز جب دنیا بنی تھی تو سب سے پہلے ہربز ہی آئی تھیں. اس کے بعد پھر آپ کی ایلوپیتھک اینڈ ہومیوپیتھک جتنی بھی ہیں. ہربل جو ہے وہ تو ازل سے ہے. دنیا میں جب انسان اترا تھا تو جڑی بوٹیوں سے یہ علاج ہوتا تھا. اور ہربس کا تعلق ہے کہ اس کے سائیڈ ایفیکٹس میں نہ تو نہیں کہوں گی لیکن بہت نہ ہونے کے برابر ہوتے ہیں. ایسے نہیں ہے, سچ نہیں ہے کہ انسان کی زندگی پہ بہت زیادہ برے اثرات پڑے ہیں. اس کے سائیڈ ایفیکٹس ایسے نہیں ہوتے ہیں. اور دنیا واپس اب ہربس کی طرف جا رہی ہے اور جا چکی کافی ٹائم ہو گیا, کیونکہ مجھے پریکٹس کرتے ہوئے 15 سال تو ہو چکے ہیں. تو الحمدللہ ہم جب ریسرچ کرتے ہیں, کیونکہ میری اپنے پروڈکٹس بھی ہم لوگ لے کر آتے ہیں مارکیٹ میں, تو لیکن وہ پروڈکٹس کو لانچ کرنے میں بھی ہمیں پورا سال لگ جاتا ہے, کیونکہ اس کی ریسرچ ہوتی ہے باقاعدہ. اس کے بعد پھر وہ ٹیسٹنگ کے مراحل میں جاتا ہے. تو یہ ساری چیزیں ہوتی ہیں. اور ہربز جب آپ چاہیں, ہربز کیا ہے, ہمارے کچن میں بہت سارے ایسے مسالے ہیں جو ہربز کی شکل میں ہیں, جو ہمیں پتہ ہی نہیں ہوتا کہ وہ ہمارے لیے کتنے فائدے مند ہیں. ہم بہت زیادہ طور پر کچھ بیماریوں سے اس لیے بھی بچ جاتے ہیں کیونکہ جو مسالہ جات ہم اپنی لائف میں انٹیک کرتے ہیں تو وہ کہیں نہ کہیں ان بیماریوں کا توڑ ہوتے ہیں. تو وہ ہم اپنی لائف میں لے رہے ہوتے ہیں. لائک زیرہ ہو گیا, کالی مرچ ہو گئی, ہلدی ہو گئی, یہ سارے مسالے ہربس کی ہی شکل میں ہیں جو ہمارے پاس. کیونکہ اب ایکچولی دیکھا جائے تو نانی دادیاں کسی زمانے میں ٹوٹکے بتاتی تھیں, جو کہ اب ماڈیفائی ہو کے اب بہت سارے لوگ بتانے لگ گئے ہیں, لیکن وہ ٹوٹکے کہیں نہ کہیں آپ کو نقصان نہیں دے رہے ہوتے. اب آپ کے پاس کیا ہے, اگر آپ کو کچھ ایسا پرابلم ہو رہا ہے گھر میں, آپ کا ٹائم ایسا ہے کہ آپ کہیں باہر نہیں جا سکتے, کچھ ایسی کھانسی آ گئی, نزلہ آ گیا, ایسی بخار ہو گیا, کیفیت ایسی ہو گئی, تو آپ کے گھر میں ایسی چیزیں موجود ہوتی ہیں کہ فردر ریلیف آپ اس سے لے سکتے ہیں. میں یہ نہیں کہوں گی کہ ہر چیز کا علاج ہربس کے اندر آپ. اچھا, کچھ ایسے ہربس بھی ہوتے ہیں جن سے ان کے سائیڈ ایفیکٹس ہوتے ہیں, جیسے جب کووڈ سٹارٹ ہوا تھا اور ہر کوئی کچھ نہ کچھ استعمال کر رہا تھا, تو وہ کہتے ہیں نا کون سی مکھی, سنا مکھی پھر اس سے جو ہے کافی ایفیکٹ بھی ہوا. نہیں, میں ایکچولی یہ کہوں گی کہ سنا مکھی کا جو تعلق ہے نا وہ آپ کے اسٹمک کو فاسٹ کرنا, جو آپ کا امیونٹی سسٹم ہے اس کو فاسٹ کرتا ہے, اور آپ کا جو ہے ڈائجسٹو سسٹم ہے اس کو کنٹرول کرتا ہے. اس کا کہیں کوئی تعلق نہیں ہے آپ کے کووڈ سے, آپ کے اس چیز سے کہ جن لوگوں نے یہ ویڈیوز بنائی سب فضول ہیں یہ سب چیزیں. دیکھیں امیونٹی کیا چیز ہے کہ جب آپ اچھی ڈائٹ لیتے ہیں آپ کا امیون سسٹم خود بخود اچھا ہونا شروع ہو جاتا ہے. ڈائٹ کے ساتھ ساتھ اپنی ہیلتھ کا خیال رکھیں. جب آپ اچھی ڈائٹ لیں گے تو آبویسلی آپ کی ہیلتھ بھی اچھی ہوگی. تو ہم کوشش کریں ہم نیچرل ڈائٹ کی طرف جائیں. یہ پروسیسڈ فوڈ ہو گئے, پروسیسڈ مسالے ہو گئے, پروسیسڈ جوسز ہو گئے, یہ سب چیزوں کو تھوڑا سا اوائڈ کرنا چاہیے. ایک نئی چیز بھی ہے کہ آپ پروسیس تو نہ کھائیں, لیکن جو آپ باہر سے بھی لے کر آ رہے ہیں میک شیور کریں کہ وہ آرگینک ہو. وہ آرگینک ہو, اور وہ کس آئل میں بنا ہوا ہے, کس طریقے سے بنا ہوا ہے, ہائیجین کا کتنا خیال کیا گیا ہے. تو ان چیزوں کا ہم باہر تو ہائیجین کا خیال کیا ہی نہیں جاتا, ہمارے یہاں نہیں کیا جاتا, باہر ملکوں میں ضرور کیا جاتا ہے. ہمارے گھر سے باہر جیسے ریسٹورینٹس وغیرہ میں جو اپنے ملک کی بات کریں کہ اس ملک سے ہم باہر جاتے ہیں تو اچھے اچھے ریسٹورینٹس میں بھی آپ جائیں تو آپ اگر اس کا حال دیکھیں کچنس کا, تو کوئی, کیونکہ ہمارے یہاں چیک اینڈ بیلنس نہیں ہے کسی کا. میں خود باہر سے آئی ہوں, میں بھی یو اے ای میں تھی اور میں نے اپنی جو ڈگری ہے وہیں سے پڑھا ہے جو ہربس کا. تو وہاں سے جب ہم یہاں آئے تو بہت چینج ہے اس ملک میں. ہمیں بہت ساری چینجز, مطلب ہم پڑھ کے تو آ گئے, ہم یوٹیلائز بھی کر رہے ہیں اپنی پڑھائی کو یہاں پر, لیکن کتنا درست کیا جائے کتنا نہیں وہ اب ہمارے ہاتھ میں نہیں ہے. ہم لوگوں کو اویئرنیس دے سکتے ہیں. اور ہمیرا صاحب ہر ملک میں اپنی اپنی نوعیت کی ایک ریسرچ ہو رہی ہے. بالکل, انڈیا پاکستان کے تو اپنے ایک ٹوٹکے ہیں, لیکن اگر آپ ایران کی طرف اور ٹرکی کی طرف جائیں تو یہ ہربس کے ساتھ صابنوں
को बनाने से लेकर वो अपने पूरे लाइफ स्टाइल में जो है वो चीज़ें लेकर आ रहे हैं कि लेवेंडर से आप ये बना सकते हैं, तो रोजमेरी से आप ये चीज़ें कर सकते हैं। तो यहाँ पर सिर्फ नहीं बल्कि ऑल ओवर द वर्ल्ड, जो जैसे अमेरिका जैसे कंट्रीज एक मॉडर्न सोसाइटी समझी जाती थी, अब वहाँ पर भी वो चाइनीज हर्ब्स को जो है वो एक गिनसेंग कुछ शायद है, उसकी बहुत सारी चीज़ें हैं, तो आप बता दें कि उसकी क्या क्या उसकी खासियत। वो ज़्यादातर बालों के लिए बहुत अच्छा होता है। हम लोग जितने भी हमने ऑयल्स वगैरह में यूज़ करते हैं उसके एक्सट्रैक्ट्स जिनसिंग के, और बालों के हिसाब से जिनसिंग तो आपने कहा, लेकिन हमारे यहाँ और भी जड़ी बूटियाँ हैं जो हम यहाँ पर जैसे मेथी दाना हो गया, अगर हम ऑयल में लगाते हैं वो हमारे लिए बहुत फ़ायदेमंद है। बाल छड़ हमारे लिए बहुत, मेथी दाना पीस के लगाना चाहिए। मेथी दाना किसी भी फॉर्म में ज़रूरी नहीं। देखिए आजकल लाइफस्टाइल ऐसा हो गया कि अगर मैं यहाँ कोई टोटके ऐसे बताने बैठूंगी तो लोग सुन तो लेंगे, लेकिन उस पर अमल कोई भी नहीं करता, क्योंकि वो इतना प्रोसेस्ड हो जाता है कि आप ये करो और ये मसाला, ये चूरन मॉर्निंग शोज पर इतना बिका है, इतना बिका है कि मेरे ख्याल से अगर वो वाकई इतना काम होता तो हर पाकिस्तान में बंदा गोरा होता है। हर्ब्स में जो भी आप ट्रीटमेंट करते हो, जैसे बालों का ट्रीटमेंट है या स्किन का ट्रीटमेंट है, तो वो काफ़ी टाइम लगाता है। हाँ देखिए, जब आप इस तरह के किसी प्रोसेस की तरफ जाते हो तो हर्ब्स में थोड़ा सा टाइम तो लगता है, लेकिन वो फिर लॉन्ग टाइम के लिए भी होता है आपका। जो अब मैं ये नहीं कहती कि कोई इलाज कर लो तो वो आपका लाइफ टाइम के लिए खत्म हो गया, ऐसा कभी भी कहीं नहीं। 6-8 महीने लग जाते हैं, आप वही चीजें 6-8 महीने तो नहीं कह सकती, लेकिन हर्ब्स का रिजल्ट जो है एटलीस्ट महीना लगता है, 20 to 30 डेज आपको रिजल्ट आने में उस चीज़ के। फिर उसका ये कि डिपेंड ऑन योर कंडीशन के उसको कितना टाइम चाहिए, उस हिसाब से फिर हम ट्रीटमेंट करते हैं। सबीन, आपके पास किस तरह के पेशेंट्स, जो आप हेल्थ कोचिंग करती हैं, तो किस टाइप के लोग आपके पास आते हैं, अपनी क्या प्रॉब्लम्स लेकर आते हैं? इस सवाल को थोड़ा सा सिंप्लीफाइड कर दूं, पाकिस्तान में बहुत ज़्यादा जो प्रॉब्लम्स हैं वो किस तरह के हैं? अच्छा जी, पहली बात तो ये कि मैं पाकिस्तान अभी कुछ महीनों पहले आई हूँ। वेलकम बैक आपको। थैंक यू। मैं सिंगापुर में और दुबई में रहती थी, तो मैंने प्रैक्टिस वहीं पे स्टार्ट की थी, और वहाँ पे एक डिफरेंट क्लाइंटेल आपका होता है, क्योंकि वहाँ पे आपको पता है कि पूरी दुनिया से लोग आके बस गए हैं। सो मैं वहाँ पे सोफिटेल एक रिट्रीट है पाम जुमेरा में, वहाँ पे उनकी न्यूट्रिशन कंसल्टेंट थी, तो वहाँ पे मुख्तलिफ मुल्कों से मुख्तलिफ नेशनैलिटी के लोग आते थे, तो वो डिफरेंट एक वो था। यहाँ पे ऐसा है कि यहाँ पे सारे हमारे अपने लोग हैं, लेकिन जब से मैं आई हूँ तब से ये कोविड है, तो उसकी वजह से हमारा मिलना रिस्ट्रिक्टिव हो गया थोड़ा सा। ज़्यादातर मैं ऑनलाइन जूम मीटिंग पे कर रही हूँ। 50% ऑफ द क्लाइंट्स जो हैं वो मुझसे इन पर्सन मिलते हैं, और 50% इश्यूज क्या आते हैं? इश्यूज ज़्यादातर तो यहाँ पे ओबेसिटी का है। ओबेसिटी, हर एक जो है वो चाहता है कि वो खाना भी पूरा खाए और दुबला भी हो जाए। आई थिंक पाकिस्तान में जो है हर चौथा बंदा जो है उसको ओबेसिटी का प्रॉब्लम है। बिल्कुल। और दूसरी बात ये है कि थोड़ा सा अवेयरनेस का मसला है, जैसे ये कह रही थी, बिल्कुल ठीक कह रही थी कि हर्ब्स में टाइम ज़रूर लगता है, लेकिन वो फिर आपकी चीज़ जड़ से ख़त्म कर देती है। हमारे यहाँ क्या प्रॉब्लम है, यू हैव टू टेक पिल फॉर एवरी इल, यू नो। सो उसके अंदर इट्स अमेजिंग कि लोग जो है वो दर्द की गोली खाना पसंद करते हैं, लेकिन ये जानना नहीं पसंद करते कि वो दर्द किस वजह से हो रहा है। अच्छा, ओबेसिटी का क्या कॉज है, मेन कॉज क्या है? मेन कॉज एक तो हमारे यहाँ मुझे लगता है इनएक्टिविटी है, और प्लस हमारे यहाँ जो ये फैट लैडन खाना होता है ना, हमारे यहाँ बाहर के खाने का कंजम्पशन बहुत ज़्यादा है। पैकेज प्रोसेस फूड जो है, हम जब छोटे थे तो इतना नहीं खाते थे, हमारे लिए इट यूज टू बी अ ट्रीट। जब मेहमान आ रहे हैं तो उस वक्त अम्मी ने ड्रिंक्स मंगवा ली, उस दिन चिप्स आ गए, या यू नो कभी आप आउटिंग पे गए ओकेजनली, बट अब तो ये स्लांटी और चिप्स एंड जूसेस एवरीथिंग इज अ नॉर्म। तो वो एक आपकी ज़िंदगी का हिस्सा बन गया है, जो कि नहीं बनना चाहिए। और फिर मैं इन्हीं की बात को दोबारा कहती हूँ कि जो हमारी नानी और दादी कहा करती थी और जो हर्ब्स को यूज़ करने को कहा करती थी, उनके पीछे बहुत बड़ी रिसर्च थी और उनकी एक्सपीरियंस था। अब जब वेस्टर्न कंट्रीज़ जो हैं वो उसी चीज़ पे रिसर्च करती हैं, तो हम उसको मान लेते हैं। यानी कि हम पहले कहते थे कि जी हल्दी लगा लें इस चीज़ के ऊपर, इस ज़ख्म पे हल्दी लगा लें, इस चीज़ के लिए इफेक्टिव है, उस चीज़ के लिए, तो कोई नहीं उसको मानता था। अब उन्होंने रिसर्च करिए तो वो लोग तो टर्मरिक पिल्स खाते हैं। हमारे पास वो चीज़ एक्चुअल हमारे खाने में इस्तेमाल होती है। तो हमारा खाना बुरा नहीं है। आप देखें तो हमारा खाना जो है वो बहुत हेल्दी है, क्योंकि हम उसमें जितनी हर्ब्स और जितनी स्पाइसेस यूज़ करते हैं, एक्चुअली इट्स रियली गुड फॉर योर मेटाबॉलिज्म। लेकिन क्या चीज़ गलत है,
हम ऑयल का इस्तेमाल बहुत ज़्यादा करते हैं, उसका कंजम्पशन हमें कंटेन करना चाहिए। दूसरा, हम बाहर की जो रोटियां होती हैं, नान होती है, इस तरह की चीज़ें हैं, कोल्ड ड्रिंक्स हैं, उनका कंजम्पशन ज़्यादा करते हैं। तो ये चीज़ें अगर आप घर का खाना खाएं और कम तेल में बनाएं तो यकीन करें हमारे खाने से हेल्दी कोई खाना नहीं है। यही सबसे अच्छा हेल्दी लाइफस्टाइल। ये मुझे बताएं कि इनहेरिटेड भी होती है ओबेसिटी या फिर इनहेरिटेंस? तो देखिए बहुत सारी चीज़ें होती हैं, यानी कि डायबिटीज़ भी इनहेरिटेड होती है, बहुत सारी चीज़ें, ब्लड प्रेशर भी होता है, ओबेसिटी भी होती है, ख़ानदानों में होती है। लेकिन फिर एक नई रिसर्च आई है, वो ये कहती है कि यू कैन टर्न ऑन या ऑफ। आपकी जो जीन्स हैं ओबेसिटी की या किसी भी बीमारी की, आप अपने लाइफस्टाइल से और आप अपने एक्सपीरियंस जो आप चीज़ें खा रहे हैं पी रहे हैं उससे आप उसको बदल सकते हैं। तो ये एक बहुत बड़ा इम्पोर्टेंट फैक्टर है। मैं आज से 2012 में मुझे इंसुलिन रेजिस्टेंस डायग्नोस हुआ था। अच्छा। ठीक है, मेरी फैमिली में किसी को डायबिटीज़ नहीं है, मगर वो क्योंकि वहाँ पे दुबई में लाइफस्टाइल ऐसा है कि आप वहाँ की जो कुबुस की रोटी होती है वो भी खा रहे होते हैं, हर वक्त आप इंडोर्स होते हैं, एसी के अंदर होते हैं, स्वेटिंग नहीं हो रही। तो वही लाइफस्टाइल ज़ाहिर है हमने भी और ज़्यादा अपना लिया था, जो कि गलत था। बच्चे भी हर वक्त मैकडोनल्ड्स खा रहे हैं, KFC खा रहे हैं, क्योंकि इट वाज अ वेरी कन्वीनियंट फूड। तो जब वो डायग्नोस हुआ मुझे, तो मैंने उसके बाद डॉक्टर को दिखाया, साल भर तक मैंने दवाई खाई। उसके बाद आई रियलाइज़ कि मैं इतनी ज़्यादा लेथार्जिक हूँ और मैं इतनी ज़्यादा इनएक्टिव रहती हूँ कि मुझे अपने लाइफस्टाइल को कुछ बदलना है। मैंने अपने डॉक्टर से बात की, मेरे डॉक्टर ने कहा कि आप अगर अपना लाइफस्टाइल चेंज करें, आप अपनी डाइट चेंज करें, आप इसको कोशिश करके रिवर्स कर सकती हैं। पक्का नहीं है लेकिन कर सकती हैं। आप वाली ही बात कि बटन ऑन करना बहुत ज़रूरी है। मैंने किया, मैंने 1 साल पूरा दवाई खाई, 1 साल मैंने पूरी एहतियात की, एंड 2014 में आई वॉज एबल टू रिवर्स माई कंडीशन। आई एम ऑफ मेडिकेशन फॉर लास्ट 7 years माशाल्लाह, अल्हम्दुलिल्लाह। अच्छा डॉक्टर हुमैरा, मुझे ये बताएं कि कोई ऐसे हर्ब्स हैं कि हम मोटापे को कम कर सकते हैं जल्दी? जल्दी वाला सवाल मुश्किल है। हर चीज जो है ना वो क्विकली होनी चाहिए। चढ़ी घुमाओ तो हम दुबले हो जाएं। एक्चुअली हमारे यहाँ कॉन्सेप्ट ये है कि जब वेट बढ़ रहा होता है ना, जब आपका 1 kg, आपकी देखें आपकी हाइट पे डिपेंड करता है, आपकी फिजिक पे डिपेंड करता है कि आपका वेट कितना। हमें लोगों को पता ही नहीं होता कि हमारी हाइट के हिसाब से हमारा वेट कितना होना चाहिए। अब वेट जब 100 kg पे या 80 kg पे पहुँच जाता है, जब उन्हें ख्याल आता है कि अब हमें वेट लॉस करना है, वो भी कम लोगों को आता है कि ख्याल के वेट लॉस करना है, तो जब आपका वेट 1 से 2 kg बढ़ना शुरू हो जाता है तो आपको मेरे ख्याल से खुद ही पता चल जाता है बॉडी में कि हम अब अपनी डाइट को कंट्रोल करना शुरू कर दें सबसे पहले तो। फिर उसके साथ ये है कि सबसे पहले तो आपने अपना लाइफस्टाइल चेंज करना है जब आपने वेट लॉस की तरफ जाना है। लाइफस्टाइल क्या है? वक्त पे खाना है, खाने के फ़ौरन बाद पानी नहीं पीना है। आपने अगर पानी पीना है तो खाने से पहले पिए। उसके बाद ये है कि हमें ये जो ड्रिंक्स हैं इसको थोड़ा सा अवॉइड करना है। ये इससे बेहतर है कि आप फ्रेश जूसेस लें और विटामिन C का इंटेक करें सबसे पहले। और दूसरा ये कि जितने भी ये जो ड्रिंक्स के बजाय अगर आप लेमन जूस लेंगे, ये मैं कहती हूँ कि आप ये लें खाने के साथ। और जैसे भी आपने सना मक्खी का जिक्र किया था, वो वेट लॉस के अंदर ही यूज़ होती है। और सना मक्खी के साथ आप 2-4 चीज़ें और हैं, जैसे हड़ होती है, हम मिक्स करने के लिए कहते हैं कि 2-4 चीज़ें, ये सब चीज़ों को मिक्स करके आप इसका कावा भी बना सकते हैं और पाउडर फॉर्म में भी ले सकते हैं। और सबसे ईजी मैं नुस्खा बताती हूँ कि सौंफ, सोया और ज़ीरा, ये सफ़ेद ज़ीरा, ये 3 चीज़ों को इक्वल पाउडर बना लें। इसमें काला नमक थोड़ा सा ऐड कर लें, बड़ा अच्छा सा पाउडर बन जाएगा। लेकिन ये हर कोई यूज़ ना करे जब तक कि आप कंसल्ट ना किसी से कंसल्ट करके। तो वो क्या डेली 1 स्पून उसको डेली 1 स्पून लें और कोशिश लेना है या फिर किसी नहीं, निहार मुँह मैं इसलिए किसी को नहीं देती हूँ कि हर एक का एंजाइटी का प्रॉब्लम आ गया है, हर एक का स्टमक बड़ा डिस्टर्ब रहता है, तो निहार मुँह कोई ऐसी मेडिसिन मैं किसी को नहीं खाने के लिए कहती हूँ। हर एक बच्चे का प्रॉब्लम ये हो रहा है कि जी एसिडिटी हो रही है। एसिडिटी ही बेसिकली आपका प्रॉब्लम बढ़ाती है। अब वो एसिडिटी इतना आगे बढ़ जाती है कि वो हेपेटाइटिस A, B और C की तरफ चली जाती है। तो कोशिश करें एसिडिटी को शुरू में ही कंट्रोल करें। जिनको एसिडिटी हो जाए फिर वो चाय पे चाय पीना शुरू हो जाते हैं, तो बिगाड़ते हैं ना, ज़्यादा बढ़ जाती है, वो बिगड़ जाता है। देखिए फिर जब हम ये चीज़ें कर रहे थे तो डॉक्टर से सबसे बड़ी चीज़ कि हमारे पास कोई भी प्रॉब्लम होती है हम ये सोचते हैं कि हम बस टोटके पे चले जाएं। देखिए टोटका एक फर्दर लिमिटेशन के लिए होता है कि सबको याद होते हैं। मेरे पास सारी जो है आती है कहीं मुल्क से बाहर भी होंगे या कहीं सिटी से बाहर होंगे तो वो कहते हैं जी घर बैठे इलाज। मैं कहती हूँ नहीं, सबसे पहले आप डॉक्टर से कंसल्ट तो कीजिए कि आया आपको प्रॉब्लम क्या है। क्योंकि देखिए जान से बढ़ के कोई चीज़ नहीं होती है। अगर आपको अपनी जान बहुत प्यारी है तो डॉक्टर को ज़रूर दिखाइए कि आया आपको बीमारी क्या है, फिर आप टोटकों की तरफ भी आएँ और डॉक्टर का इलाज भी करें साथ
साथ साथ, तो वो आपका ट्रीटमेंट होता दूसरा रहेगा। हर एक की बॉडी भी डिफरेंट होती है, Yes. यानी कि जो चीज़ मेरे लिए वर्क करी है वो ज़रूरी नहीं इनके लिए करे, जो इनके लिए करेगी वो आपके लिए नहीं करेगी, क्योंकि हम सबकी बायोलॉजी तो सेम है लेकिन केमिस्ट्री सबकी Chemistry डिफरेंट है, different राइट? सो अंदर की जो केमिस्ट्री है उसके हिसाब से आपकी बॉडी रिएक्ट करती है, सो यू हैव टू बी वेरी केयरफुल। कंसल्टेशन जरूरी है, कंसल्टेशन आपकी ज़रूरी है, क्योंकि आपका जो हेल्थ कोच है या आपका जो हर्बलिस्ट है वो आपकी डाइट को, आपके लाइफस्टाइल को, आपकी बीमारी को देख के आपकी बॉडी के हिसाब से आपको चीज़ प्रिस्क्राइब करेगा। ऐसा नहीं है कि जो चीज़ अगर मैं सुबह लेमन और वाटर पीती हूँ तो अगर जो दूसरा बंदा है हो सकता है उसको उससे एसिडिटी हो जाए। अच्छा, कुछ ऐसी लड़कियां हैं, बच्चियां हैं या लड़के हैं, तो उनका जो है वेट गेन नहीं होता है, बहुत ज़्यादा स्किनी होते हैं, तो उनके लिए आप लोग क्या सजेस्ट करते हैं, क्या करना चाहिए? वेट गेन करने के भी बहुत सारे तरीके हैं नेचुरल। हाँ। एक तो एक्सरसाइज होती है, दूसरे अच्छा। कुछ ऐसे खाने होते हैं जिनके कॉम्बिनेशन जो है वो वेट वो बढ़ाते हैं। दूसरी एक बात आपको ये ध्यान में रखनी चाहिए, अगर मेरा ख़ानदान जो है उसमें हम सबका फ्रेम छोटा है, सही, ठीक है ना, तो आप उसके ऊपर थोड़ा सा मसल मास तो ला सकते हैं लेकिन आप अपना फ्रेम बड़ा नहीं कर सकते। सही। सो थोड़ा सा लॉजिकली अगर आप सोचें तो चीज़ें आसानी से हल हो जाती हैं। आजकल वेट कम होने से ज़्यादा लोगों को वज़न कम करना ज़्यादा इशू लगता है मुझे। मेरा बेटा है 16 इयर्स का, और वो बहुत स्किनी, मतलब उसकी हाइट जो है वो 6 फीट है। हाँ। और वो इतना दुबला है और सब लोग उसको मतलब हर वक्त क्रिटिसाइज करते रहते हैं कि हाँ, यार वेट गेन अच्छा। करो, वेट गेन करो। लेकिन अभी उसकी हाइट, जब तक उसकी 6 हाइट feet बढ़ती है। रहेगी, हाँ, उसका तब तक सारा उसका- जो लगता है खाना पीना जो है ना वो वो height पे उसी चला में गया। हाइट पे चला गया। That's the truth. Actually, जब तक उसकी हाइट नहीं रुकेगी तब तक उसका वजन नहीं बढ़ेगा। अच्छा, हाँ, इंशाल्लाह बढ़ेगा जब उसकी डाइट अभी अच्छी रहेगी और इंशाल्लाह वो एक्सरसाइज करेगा तो बढ़ेगा। लेकिन exercise से यानी जब तक कि- बच्चों की हाइट बढ़ती रहती है उनका वेट नहीं बढ़ता। सबीन साहिबा, इस पर हम वापस आते हैं कि कौन से बंदे को कौन सी डाइट रखनी चाहिए और हेल्दी जो लाइफस्टाइल है उसका पैरामीटर क्या होना चाहिए। हमारे पास ब्रेकिंग न्यूज़ से पहले हम वो सुन लेते हैं। जी मेहताब। क्यों मेहताब, असां वटि इहा रिवायत आहे शादन में कार्डन में फायरिंग कई वेंदी आहे ख़ुशी विचां, हिन एरियल फायरिंग जे नतीजे में कॾहिं कॾहिं मिसहैप्स भी थी वेंदा आहिनि। कोशिशि कयो हथियारनि ताईं महदूद रखो, ख़ुशियुनि में इन्हनि खे न आणियो। सबीन साहिबा, हेल्दी डाइट का एक पैरामिड होता है, मैंने भी नेचुरल साइंसेस पढ़ा है अपनी यूनिवर्सिटी में, काफ़ी उसमें है न्यूट्रिएंट्स होते हैं, प्रोटीन किस में है, कार्बोहाइड्रेट किस में है, फ़ैट कितना लेना चाहिए। मेरा ही बता दें ताकि मेरा थोड़ा वज़न बढ़ जाए। आपको वजन बढ़ाना है? शौक तो है लेकिन बढ़ता नहीं है। सबसे बड़ा प्रॉब्लम ये है कि मेरा वक्त पे खाना नहीं होता, मुझे भूख सही नहीं हाँ, तो आपने अपनी बात का जवाब खुद दे दिया। मसला पता है, लेकिन उस पर वर्कआउट कैसे करना ये आप हमें वो जो बताएं। आपका हेल्थ कोच होता है वो आपको यही डायरेक्ट करता है कि आपको आपका हल जो है वो आपके मुंह से निकलवाता है, यानी कि आप खुद से बताते हैं, आपको खुद पता होता है कि आपका इशू है क्या। आप सही वक्त पे खाना नहीं खा रहे, आप क्वांटिटी कम खा रहे हैं या ज़्यादा खा रहे हैं, मे बी आप अपना पेट जंक फूड से भर रहे हैं, तो हेल्दी फूड खाते हैं? बिल्कुल भी नहीं, मैं आपको बताऊं, आई एम रियली कॉन्शियस और मुझे पता है कि इस चीज़ में क्या है। लेकिन ये है कि वही बात कि बस मुझे पेट भरना होता है। आई एम नॉट वेरी फॉन्ड ऑफ ईटिंग एक्चुअली, और जंक फ्राइड फूड ये चीज़ें नहीं है, और मैं इटसेल्फ हर्बलिस्ट हूँ। अच्छा, तो बस ये बता दें कि कौन सी चीज़ ऐसी खाएं कि जल्दी weight आपका gain हो थोड़ा जाए। सा एटलीस्ट आप जोड़े से अच्छे हो जाएं। भाई वज़न बढ़ता है आपका खजूर से, दूध, डेयरी जो प्रोडक्ट्स होती हैं आपकी उससे, और बनाना से, ठीक है। ये कॉम्बिनेशन अगर आप रोज़ाना लें, रिलीजियसली लेना है, यानी कि अगले लाइक फॉर 2 वीक्स उसके साथ आप एक्सरसाइज करेंगे तो आप देखेंगे आपको इंशाल्लाह फ़र्क नज़र आएगा। ये हम शेक भी बना सकते हैं इसका शेक बना सकते हैं। इसके अंदर मैं तो अपने बच्चों के लिए प्रोटीन शेक बनाती हूँ, तो प्रोटीन शेक के अंदर हम ऑल काइंड ऑफ नट्स और सीड्स जो है उसको आप ग्राइंड करके रख लें। बाज़ार का प्रोटीन शेक हम नहीं यूज़ करते, ठीक है। उसका आप एक स्कूप लें, उसको आप दूध में डालें या दही में डालें, उसके अंदर बनाना डालें, डेट्स डालें और ब्लेंड कर लें। जबरदस्त। ये जो है बहुत इजी चीज़ है, इसमें कोई इतने हाथी घोड़े नहीं लगते। एक दफ़ा आपने पाउडर बना के रख लिया है, बाकी चीज़ें तो आप ब्लेंडर में डाल के और बनाना। हेल्दी लाइफस्टाइल के लिए सबसे ज़्यादा हमें क्या इंटेक रखना चाहिए अपनी डाइट में और सबसे कम क्या रखना चाहिए? एक पैरामिड आता है उसका। हेल्दी लाइफस्टाइल में सबसे इम्पोर्टेंट मेरे हिसाब से पानी है, यानी कि जिसको हम बिल्कुल अहमियत नहीं देते। हम कितना मैक्सिमम और मिनिमम कर हमारे हिसाब से खाना जो है वो बहुत इंपॉर्टेंट है, पानी नहीं है। पानी जो है कम से कम 2 से 3 लीटर
डिपेंड करता है आपकी एक्टिविटी लेवल पे, यानी कि जो एक बंदा बाहर काम कर रहा है, मजदूर है, उसका पसीना ज़्यादा निकल रहा है, उस बेचारे को ज़्यादा ज़रूरत है। आप अगर हर वक्त एसी में बैठे हो तो आपके लिए 2 लीटर भी काफ़ी है। लेकिन सिर्फ पानी का मतलब ये नहीं है कि उसके अंदर आप जो है वो जाम शीरी भी डाल लें और इसके अंदर टैंक भी डाल लें और ये भी डाल लें। सो वो चीज़ें वंस इन अ वाइल इट्स फाइन, लेकिन पानी सबसे पहले आ गया। फिर आप जो नेचुरल खाना है वो खाएं, यानी कि आप ज्वार, जौ, बेसन, इनकी रोटियां बहुत अच्छी चीज़ है, फाइबर वाली चीज़ है, एनीथिंग एंड एवरीथिंग विच इज़ नेचुरल। मैं पैकेज प्रोडक्ट्स को बिल्कुल वो करती हूँ, मतलब मुझे बिल्कुल नहीं, मेरा कोई क्लाइंट इज़ नॉट अलाउड टू हैव एनी काइंड ऑफ पैकेज प्रोडक्ट्स। मैं उनसे कहती हूँ अगर आप मार्स पे जा रहे हैं ना या चांद पे, सिर्फ आप उस वक्त पैकेज प्रोडक्ट खाएंगे। मेरे प्लान पे रहते हुए मैं आपको कोई चीज़ नहीं अलाउ करती, क्योंकि मेरे हिसाब से अल्लाह ताला ने जो बनाया है ना, गॉड्स फार्मेसी जो है वो इट्स वेरी इंपॉर्टेंट फॉर यू। तो अल्लाह ताला ने हमें नेचुरल चीज़ें दी हैं, आप नेचुरल खाना खाएं, नेचुरल गोश्त खाएं, यानी कि दालें खाएं, सब्जियां खाएं। सब्जियां तो बहुत अच्छी चीज़ है, तो उससे आपकी जो है अंदर ग़िज़ायत भी जाती है, फिश बहुत अच्छी चीज़ है, ग़िज़ायत भी जाती है। और एक जो हमारे एक दूसरा कॉन्सेप्ट पाकिस्तान में ये है कि जी गोश्त के बगैर नहीं खाया खाना तो आपकी ग़िज़ा पूरी नहीं हुई, ऐसा कुछ नहीं है। सही। जो वेजिटेरियन हैं वो प्रोटीन भी खाते हैं, उनकी वेजिटेरियन प्रोटीन होती है, और उनके साथ ये है कि वो लोग एथलीट भी होते हैं, वो न्यूट्रिशनिस्ट भी होते हैं, वो बड़ी बड़ी चीज़ें भी कर रहे होते हैं। सबीन साहब, जैसे प्रोटीन है गोश्त के, मतलब एनिमल सोर्स तो है उसका, लेकिन एक प्लांट सोर्स भी है, जैसे लेग्यूम्स और बीन्स से हम हासिल कर सकते हैं। दैट्स व्हाट आई एम सेइंग, जो प्लांट सोर्स है उससे वो खाते हैं और वो माशाल्लाह सेहतमंद भी होते हैं। तो मैं ये नहीं कह रही कि आप गोश्त छोड़ दें, लेकिन जो हमने ये सोच लिया है ना कि हम बगैर गोश्त खाए जिंदा नहीं रह सकते, और स्पेशली चिकन, हाँ, तो वो उसका गोश्त का कंजम्पशन 3 से 4 दिन काफ़ी है हफ्ते के अंदर, उससे ज़्यादा की आपको ज़रूरत नहीं। डॉक्टर हुमैरा, अगर यही सवाल आपसे किया जाए कि जिनको वेट गेन करना है तो उनके लिए क्या आप बताएंगी? उसके लिए सबसे बेहतर होता है ओट्स का नाश्ता। अच्छा, ओट्स में, हाँ, दलिया सुबह आप ओट्स का बनाएं। और दूध में या पानी में? कोशिश करें दूध में बनाएं जिनको वेट गेन करना है। हमारे यहाँ सुन्नत है, तलबीना एक डिश होती है जो हमारे नबी पाक बहुत उसका भी लेकिन तरीका जो है ना वो ऑथेंटिक होना ज़रूरी है। हाँ, उसमें सिर्फ आपने देखें वो दूध में ही पकता है। दलिया आप ये जो उसको जौ को भिगो लें रात भर, और उसको भिगोना भी दूध में ही है। वॉश करके उसको दूध में भिगो दीजिए और फ्रिज में रख दीजिए। सुबह आपने वो भीगा हुआ चढ़ा देना है, बस उसी में उसने गलना है, और उसमें आपने खजूरें भी डालनी है। और फिर जब वो अच्छी तरह मैश कर लें उसको पकने के बाद, फिर आपने उसमें शहद ऐड करना है। ये आपका चीनी नहीं, गुड़ नहीं, नो चीनी, नो गुड़, कुछ भी नहीं, सिर्फ आपने शहद डालना है। और मेरे ख्याल से खजूरें ही इतनी उसमें होती हैं कि उसमें ये सब चीज़ें मीठा डालने की जरूरत नहीं पड़ेगी। शहद भी हमारे पास या तो जो असल मिलता है वो एक्सपेंसिव है, और जो एवरेज प्राइस पे मिल रहा है उसमें चीनी होती है। उसकी भी पहचान होती है कि अगर आप कपड़े पे, सूती कपड़े पे अगर शहद डालेंगे तो वो वापस अपनी जगह पे, अगर आप उसको ड्रिप करेंगे तो वो वापस अपनी जगह पे आ जाएगा, तो वो असली शहद है। और अगर वो जम गया तो वो समझ लें वो चीनी वाला। फ्रीजर में भी रख सकते हैं, अगर वो जम गया तो वो बिल्कुल वो जम जाएगा। ऐसी क्या जड़ी बूटियाँ होनी चाहिए हमारी किचन में? नज़ला हो गया, ज़ुकाम हो गया, मानसून हो रहा है, दोबारा इन्फेक्शंस होंगे, लोगों को कोई अच्छा सा कहवा जो इम्यून सिस्टम भी हमारा बहाल करे, मज़ा भी दे और लोग पी भी लें। बिल्कुल। कहवे में देखें, आपने सिंपल कहवा बनाना है, पानी ले लें, उसमें आपने चाहें तो पुदीने के पत्ते सुखा के रख लें, चंद पुदीने के 2-3 पत्ते आपने उसमें डाल लें, दार चीनी का एक आधा इंच का टुकड़ा लें, उसके अंदर आपने काली मिर्च की जगह एक मिर्च आती है पिपली करके, पिपली वो भी मिर्च की ही फॉर्म होती है, वो आप घर में ज़रूर रखें। बच्चे वाले की होती है, वो किस टाइप की भूरी होती है, जैसे काली मिर्च का शेप होता है, लेकिन वो इतनी लंबी लंबी स्टिक्स सी होती हैं। ये इसको पाउडर बना के घर में रख लें, बच्चे वाले ज़रूर अपने घर में रखें। जब भी अगर उनको खांसी होती है तो शहद में मिला के दे दीजिए, पिपली से आपको बड़ा फ़ायदा होगा। पिपली डालनी है अपने, काली मिर्च डालनी है अगर पिपली नहीं है तो, लेकिन पिपली मिर्च जो है वो आपको ज़्यादा फ़ायदा देगी। इसका आपने कहवा बनाना है, और दिन सिर्फ पिपली मिर्च डालनी है और कुछ नहीं डालना। कहवे में तो आपने स्टिक भी डाल दी, सिनेमन स्टिक डाल दी आपने पिपली डाल दी थोड़ी सी। अब जब ये और पुदीना डाला, अब जब ये कहवा रेडी हो जाएगा फिर आपने इसमें शहद डालना है और गरम इसको पीना है। ये सारी चीज़ें वो हैं जब आपकी देखें, जब ये सारी प्रॉब्लम्स अंदर गले में जाके लगती हैं आपको, तो आपको सूदिंग फील होता है। और उसके बाद आप जो है आपने जो रेमेडी शेयर की है हमसे सबीन, ये मुझे बताएं कि आपने कहा ओबेसिटी का जो एक वन ऑफ द कॉज स्ट्रेस है,
ایموشنل ڈسٹربنس ہے تو ہم اس کو کس طریقے سے مینیج کر سکتے ہیں؟ دیکھیں جی اپنی زندگی سے آپ اسٹریس نکال تو نہیں سکتے. بالکل. اسپیشلی ایک تو جو لوگ نہیں بھی اسٹریس تھے وہ بھی اب اسٹریس میں آ گئے ہیں گزشتہ 1-1.5 سال سے. یعنی کہ میرا نہیں خیال کہ کوئی ایک بھی انسان ایسا ہوگا جو کہ اسٹریس میں نہیں ہوگا. تو اسٹریس تو ہماری زندگیوں کا اب حصہ بن گئی ہے. تو اسٹریس کبھی ایکسٹرنل ہوتی ہے جو کہ آپ جیسے آپ باہر نہیں نکل پا رہے آپ کو اس کی انگزائٹی ہے. کبھی اسٹریس آپ کو اس وجہ سے ہوتی ہے کہ آپ کے گھر میں کچھ لوگ ایسے ہیں جو آپ کو پریشان کر رہے ہیں. تو مختلف کبھی اسٹریس اس لیے ہوتی ہے کیونکہ آپ کچھ اچیو کرنا چاہ رہے ہیں اور آپ نہیں کر رہے تو مختلف فرسٹریشن ہوتی ہے. تو مختلف طرح کی اسٹریس ہوتی ہے. اس کو مینیج کرنے کے طریقے ہوتے ہیں. یعنی کہ اگر آپ کسی سے کنسلٹ کریں تو وہ آپ کی سچویشن کے حساب سے آپ کو ایڈوائز کرتا ہے کہ جی کیا آپ کا کام جو ہے وہ خالی کاؤنسلنگ سے چل جائے گا, کیا آپ کو جو ہے وہ یوگا اور میڈیٹیشن فرق کرے گا, کیا آپ کو اپنے آپ کو ڈسٹریکٹ کرنے سے اور کوئی آرٹ کرنے سے آپ کا اسٹریس لیول کم ہو سکتا ہے. ایسی ایکٹیویٹیز یا ہابیز ہمیں کرنی چاہیے جس سے آپ کا جو ہے اسٹریس, یعنی کہ ہر ایک انسان جو ہے اس کی اسٹریس لیول اور اس کی اسٹریس کی وجہ کے حساب سے آپ کو ایڈوائز کی جاتی ہے. تو ہمیں وہی والی بات ہے کہ ہم اسٹریس کو دور نہیں کر سکتے لیکن ہم اسٹریس کو مینیج کر سکتے ہیں. کچھ ایسی ایکسرسائزز ہیں جس سے ہم ریلیز کر سکتے ہیں؟ کوئی ایسی ایکسرسائز؟ بریدنگ ایکسرسائزز جو ہیں وہ ایکچولی بہت امپورٹنٹ ہوتی ہیں اور بہت سمپل ہوتی ہیں اور ان کو کرنے میں کوئی ہاتھی گھوڑے نہیں لگتے. وہ 5 منٹ میں ہو جاتی ہیں. کل بھی میں نے بتائی تھی نا بریدنگ ایکسرسائز. مائنڈ فلنس کی ایکسرسائزز ہیں, بریدنگ ایکسرسائزز ہیں. یہ بہت ایسی امپورٹنٹ ہے. ایکسرسائز بتائیں کیونکہ آج کل کووڈ کی وجہ سے اور لاک ڈاؤن کی وجہ سے بہت زیادہ اسٹریس ہو گیا ہے تو کوئی آپ بتانا چاہیں گے؟ اچھا جی, سب سے پہلے تو یہ کہ اگر جو لوگ ماشاء اللہ سے نماز کے لیے اٹھتے ہیں, فجر کے لیے اٹھتے ہیں یا تہجد کے لیے ہوتے ہیں, ان کے لیے دیٹس دا بیسٹ ٹائم. ٹھیک ہے نا. تو وہ تو اس وقت جس وقت وہ اٹھتے ہیں دیٹس دا ٹائم ٹو گیٹ یور کنیکشن. آپ کے اللہ تعالیٰ سے جو کنیکشن ہوتا ہے نا, اس وقت آپ جو ہے وہ جس وقت بھی اٹھیں اپنی نماز پڑھنے کے لیے تو آپ اپنی نماز پڑھیں اور نماز پڑھ کے 5 منٹ آپ بریدھ ان اینڈ بریدھ آؤٹ ایکسرسائزز ہوتی ہیں. انہیل اینڈ ایکسیل کرتے ہیں آپ, اور وہ ایٹ لیسٹ اگر آپ نے 5 منٹ بھی سے شروع کریں 20 منٹ تک جانا چاہیے اصولاً. کیونکہ وہ پیسفل ٹائم ہوتا ہے, اس وقت ڈسٹریکشن کم ہوتی ہے, گھر والے بھی نہیں اتنے اٹھے ہوئے ہوتے, روز شور بھی نہیں ہوتا, کچھ نہیں ہوتا. آپ یقین کریں آپ کی وہ 5 منٹس کی یا 10 منٹس کی جو ایکسرسائز ہے وہ آپ کو پورے دن ڈی اسٹریس رکھے گی. ٹھیک ہے. جو نہیں اٹھتے نماز کے لیے اٹس اوکے, ہر ایک کی اپنی پریکٹسز ہیں. ان میں سے کچھ ایسے لوگ ہوتے ہیں جن کے پاس رات کو ٹائم ہوتا ہے, تو رات کو جب گھر والے آپ کے سو گئے تو سونے جانے سے پہلے بستر پہ ایون آپ لیٹ کے بھی وہ ایکسرسائزز جو ہیں وہ کر سکتے ہیں. اور بریدنگ ایکسرسائزز جو ہے وہ آپ کی باڈی کو رات کو کرنے سے آپ کی باڈی کو ریلیکس کرتی ہے, کیونکہ آپ کی باڈی میں ایک ہارمون ہوتا ہے میلاٹونن جو ریلیز ہوتا ہے رات کو. تو آپ میلاٹونن کی پروڈکشن کو بڑھاتے ہیں اور اپنے اسٹریس لیولز کو کم کرتے ہیں. اس کی وجہ سے آپ کو نیند اچھی آتی ہے. نیند از ایک اور بہت بڑا فیکٹر, جیسے میں نے کہا نا جیسے پانی ہے تو پانی کی ہم بات ہی نہیں کرتے, اس طرح ہم نیند کی بات ہی نہیں کرتے کہ جی نیند تو کیا ہے. اچھا, نیند نہ کر جو ڈسٹرب ہو جاتی ہے اس سے بھی ویٹ گین ہوتا ہے؟ بالکل, یعنی کہ میرا لگتا ہے ویٹ گین ہونے والا ہے. اچھا نہیں, آپ بالکل ماشاءاللہ اچھے شیپ میں, آپ کوشش کریں کہ آپ کی نیند صحیح رہے ورنہ آپ موٹی ہو جائیں گی. روٹین تھوڑا رمضان ٹرانسمیشن کی بعد جو ہے یہ مارننگ شو سٹارٹ ہوا ہے تو نیند ڈسٹرب ہو گئی. آپ میرے کسی بھی کلائنٹ سے بات کریں تو یہ 2 چیزیں میں پہلے کہتی ہوں, یعنی کہ آپ کو اپنا پانی کا انٹیک صحیح کرنا, اور رات کو آپ نے 11-12 بجے سے زیادہ نہیں جاگنا. کیونکہ رات کو آپ کی باڈی جو ہے وہ اپنے اس موڈ میں آتی ہے جس میں وہ ہر چیز ریجوونیٹ کر رہی ہوتی ہے, یعنی کہ آپ کی ہر چیز ریپیئر ہو جاتی ہے. ہارمون جو ہے وہ ریلیز ہوتا ہے رات کے ٹائم, وہ بہت ضروری ہے نا. کیونکہ اگر آپ نے رات کو اس کو ریپیئر کا ٹائم نہیں دیا تو پھر کیا ہوتا ہے, پھر آپ کوئی بھی مشین ہے آپ چلاتے ہیں اس کو, اگر آپ چلائے جاتے ہیں تو کیا ہوتا ہے, جل جاتی ہے. رائٹ. سو اس طرح سے آپ کا فون ہے, آپ اس کو چارج کرتے ہیں, اگر آپ اس کو چارج نہیں کریں گے اور اوور یوز کریں گے تو اس کی بیٹری جل کے ختم ہو جائے گی. رائٹ. تو سبین صاحبہ آن ایوریج اچھے لائف سٹائل کے لیے آپ کہہ رہی ہیں 11-12 بجے سو جائیں, خود بھی سوم, بچوں کو بھی زبردستی سلائیں, لائٹس آف کر دیں. کتنے گھنٹے ہمیں نیند کرنی چاہیے؟ اصولاً تو 8 گھنٹے ہونی چاہیے, لیکن بعض لوگ ہوتے ہیں ان کی نیند نیچرلی کم ہوتی ہے تو وہ 6 گھنٹے پہ بھی سروائیو کر سکتے ہیں. لیکن اٹس ناٹ اونلی آورز, زیادہ امپورٹنٹ یہ کہ آپ کا ٹائم کیا ہے.
क्योंकि आपकी बॉडी में जैसे 11 बजे से लेकर 3 बजे तक आपकी बॉडी में पैनक्रियास और ब्लैडर रिपेयर हो रहा होता है, स्किन भी जी। तो उस वक्त अगर आप अगर डायबिटिक हैं या जैसे मुझे इंसुलिन रेजिस्टेंस हो गई थी, तो अगर मैं उस वक्त जाग रही होती थी तो मेरी बॉडी को उसको रिपेयर करने का टाइम नहीं मिलता था। तो सोने का वक्त सोने के आवर्स से ज़्यादा इम्पॉर्टेंट है। तो हमें ये समझना चाहिए कि हमारा जो पुराने ज़माने में जो लाइफस्टाइल था, या रातों को जल्दी सोने वाला, इशा के बाद लोग सो जाते थे नमाज के बाद, तभी वो इतने हेल्दी थे। और आप चाहे पूरा दिन सोते रहे, लेकिन रात की जो आपकी वो 6 घंटे की भी नींद है उसको आप रिप्लेस नहीं क्योंकि कर वो सकते। रिपेयर का टाइम अल्लाह ताला ने रखा है, मैंने या आपने नहीं डिसाइड किया है। तो अल्लाह ताला ने जो टाइम रखा है, वो टाइम अगर आप नहीं देते बॉडी को, तो बेचारी बॉडी मतलब एग्जॉस्ट हो जाती है ना। अच्छा डॉक्टर हुमैरा, ये बताएं कि किचन में कौन से ऐसे हर्ब्स होने चाहिए जो डेली रूटीन में हमें हेल्दी फूड हमें दें और ज़रूरी होने चाहिए, मतलब जैसे हल्दी वगैरह, किस टाइप के हर्ब्स होने देखिए ये तो नॉर्मली हर किचन में होता है। हल्दी भी है आपके पास गरम मसाले में आपके पास बड़ी इलायची है, जो कि सांस के मरीजों के लिए बहुत ज़बरदस्त होती है, बड़ी इलायची के दाने जो होते हैं। फिर उसके बाद छोटी इलायची है, दालचीनी है, काली मिर्च है, ज़ीरा है, ये सारे मसाले आपके लिए फ़ायदेमंद हैं। अच्छा। उसके बाद हमारे पास जो हम खानों में डालते हैं अदरक और लहसुन, ये आपके लिए बहुत ज़रूरी है। इस बिल्कुल एंटी इन्फेक्शन है। और फिर उसके बाद ये है कि आपके इम्यून सिस्टम के लिए भी बहुत अच्छा है लहसुन जो है, जो ब्लड प्रेशर के लोग अंडा नहीं खाते, वो लहसुन अगर हरी या वो डाल दें तो उसको बिल्कुल, जो ब्लड प्रेशर के मरीज हैं वो लहसुन जरूर है, लेकिन वो देसी लहसुन एक जवा अगर उन्होंने रोजाना लेना शुरू कर दिया देसी अच्छा, वो दूसरा वाला मोटा वाला उसका कोई फायदा नहीं होता मेरे ख्याल से, वो मतलब लेना ना लेना बेकार है। अगर आप कोशिश ये करें कि छीलना बहुत मसला होता है, देखिए देसी वाले को छीलना मसला होता है, उसको पानी में डिप करके रख दीजिए, आराम से उसके छिलके निकल आते हैं अगर आप उसको निकालेंगे तो। लेकिन ये कि देखें, जिन चीज़ों में आप हमेशा देखें खुशबू किस में ज़्यादा होती है, आप सब्जी वाले के पास जाएंगे, छोटा धनिया की गड्डी लेंगे, उसकी बात अलग होगी, उसकी खुशबू ज़्यादा होगी, और बड़ा जो होगा उसके पत्तों में खुशबू कम होगी। इसी तरह मेथी है, अगर मेथी के पत्ते छोटे लें उसमें खुशबू ज़्यादा है। तो कोशिश करें हम छोटी, अब अगर हम आजकल देखें कि हमने फ्रूट्स भी देखें वो इतने बड़े बड़े आ गए, वो अंदर से बिल्कुल उसमें कोई जायका नहीं होता, चाहे वो एप्पल ले लें चाहे ऑरेंज ले लें बड़ा। तो कोशिश किया करें जो देसी होता है वो छोटे होते हैं, उसमें ज़्यादा आपको न्यूट्रिशन वैल्यू भी मिलती है। सही कह रही हैं। अच्छा, स्ट्रेस को रिलीज करने के लिए भी कोई है ऐसे कि मेरे सब इस हवाले से भी बता दीजिएगा, स्ट्रेस क्योंकि नींद से डायरेक्टेड कनेक्टेड है, कोई ऐसी रात को जिनको नींद नहीं आ रही तो लेवेंडर के जो फ्लावर्स आते हैं वो अगर आप चाहें तो उसको आप अपने कमरों में, एक तो फ्रेश फ्लावर्स भी रख सकते हैं, जब आप वो रखते हैं तो उसकी जो खुशबू होती है, आपका स्ट्रेस लेवल जो है वो बिल्कुल आपका डाउन, बड़ा अच्छा माहौल हो जाता है। तो इससे आपकी जितनी भी खुशबू है, जैस्मिन है, ये अगर आप लेकर आए घर में रखें तो आप देखिएगा रूम में, मतलब रूम में रखें, जहाँ जहाँ आपकी अच्छी हो जाएगी, नींद अच्छी होगी। और प्रॉपर नींद के लिए मैं समझती हूँ कि अपने आप को जब आप सोने के लिए लेटे तो आप कोशिश दिमाग में ये लेके आइए कि बहुत अच्छी जगह पे हम खड़े हुए हैं, और ग्रीन जितना होता है ना, हम कहते हैं ना सुबह गार्डन में जाते हैं तो आपका स्ट्रेस लेवल उस वक्त भी बड़ा ज़बरदस्त आपका स्ट्रेस नीचे होता है, और आपकी एक अच्छे एंजाइम्स जो है बॉडी में बन रहे होते हैं। तो कोशिश करें कि अपने आप को महसूस करें कि हम बहुत खुली जगह पे, ग्रीनिश जगह पे हैं, और आंखें बंद करके जैसे थोड़ा सा मेडिटेशन करें। और जब सुबह उठते हैं ना, कोशिश करें जब हम अर्ली मॉर्निंग में उठते हैं, क्योंकि ये जो मेरे साथ अभी गुजरा था कोविड के दौर में, जब लोगों को सांस का प्रॉब्लम हो रहा था, तो मेरे साथ भी ये मसला हुआ और मैं काफ़ी डर गई थी उस वक्त ना। अच्छा। तो मैं खुले एरिया में जाके, मैं 6th फ्लोर था, और फिर मैंने जाके सांस लेना शुरू किया तो मुझे थोड़ा फील बेटर हुआ। तो कोशिश ये क्या करें कि हमारे पास जहाँ भी खुला एरिया है ना, तो वहाँ जाके आप सांस लें, ताकि वही आपकी जो एक्सरसाइज है वहाँ जाके करें, आप देखिए आपको बहुत अच्छा फील होगा। अच्छा, सुबह के वक्त कि गर्म दूध भी पीना चाहिए, उससे भी अच्छी नींद आती है, क्या वाकई ऐसा है? बिल्कुल है, मम्मी मेरी कहती है बिल्कुल है। बिल्कुल है। देखिए, जब हम हमारी बॉडी के अंदर कभी कभी ड्राइनेस भी, इंटरनली ड्राइनेस आ जाती है, जिसमें कोशिश हमें ये करनी चाहिए कि गर्म अगर दूध हम पियेंगे तो वो कहते हैं ना कि दिमाग आपका खुलता है उससे। तो ये सही बात है, आपकी जितनी भी वेन्स हैं वो ड्राई जो हो रही होती हैं उससे भी फायदा होता है। एंड देन रात को सोते वक्त अगर आप ये 2 चीज़ें कर लें तो आपकी नींद भी प्रॉपर आएगी। आपने कुछ नहीं, सिर्फ मस्टर्ड ऑयल लेना है। अच्छा। या आपने जैतून का तेल एक ड्रॉप आपने नाक में डालना है। अच्छा। आपने बेले बटन में, जिसे नाफ कहते हैं, उसमें डालना है, और थोड़ा सा मसाज करना है अपने पैर के तलवों पे। ये अगर आप रूटीन बना लें तो आप बीमारियों से भी बचेंगे, क्योंकि पैर के तलों में अगर आपने मसाज
मसाज शुरू कर दिया तो बॉडी के जितने भी प्रेशर पॉइंट्स हैं वो आपके पैर के हिस्से पर होते हैं, अगर मसाज करेंगे तो वो आपको सब जगह रिलैक्स करेगा। बस ज़बरदस्त टिप्स आप दोनों ने दिए और महताब और अदी नसीम भी सुन रहे हैं बड़े गौर से। अदी नसीम को फ़ायदो थे पियो, इतनी सारी टिप्स तव्हांखे मिलन पियूं, किचन जो टिप्स भी मिलन पियूं। एग्स का जिक्र हुआ, फिर प्रोटीन शेक्स के लिए आपने नट्स का जिक्र किया, बनाना का जिक्र किया। ये तीनों चीज़ें जो हैं पाकिस्तान के अंदर जिन महीनों में एलर्जी सीज़न पीक पे होता है उन दिनों में ये एलर्जी ट्रिगर्स कहलाते हैं। बनाना हो गया, एग वाइट हो गई और इसके अलावा नट्स हो गए। हर एक के लिए नहीं, हर एक के लिए नहीं। हाँ, कुछ लोग होते हैं जिनको अंडे से एलर्जी होती है लेकिन सब लोगों की नहीं होती। तो अगर आपके पास कोई ऐसा मतलब प्रॉब्लम है जिसकी वजह से आप नहीं खा सकते नट एलर्जी पाकिस्तान में कॉमन नहीं है, बाहर की कंट्रीज में ज़्यादा कॉमन है, तो आप अवॉइड करें। लेकिन अदरवाइज माशाल्लाह हमारी कॉम हेल्दी है। सिस्टम भी हमारा बड़ा आई वांट टू ऐड वन मोर थिंग, इम्यूनिटी के हवाले से हम जो बात कर रहे होते हैं कि जी हम ये खाएंगे तो इम्यूनिटी बढ़ जाएगी, वो खाएंगे तो इम्यूनिटी बढ़ जाएगी। डेफिनेटली मुख्तलिफ चीज़ों से इम्यूनिटी बढ़ती है, लेकिन इम्यूनिटी इज़ नॉट समथिंग जो आपकी ओवरनाइट बढ़ती है। इम्यूनिटी इज़ समथिंग दैट डेवलप्स ओवर द पीरियड ऑफ टाइम। यानी कि मैं आज हल्दी दूध पीना शुरू करूँ तो कल मैं इम्यूनिटी मेरी अच्छी नहीं हो जाएगी, टाइम लगता है। तो कोई चीज़ जब आप डिसिप्लिन से करते हैं या कंसिस्टेंसी से करते हैं तो वो चीज़ आपके ऊपर काम करती है और वो फिर जड़ से आपकी प्रॉब्लम या बीमारी को ख़त्म करती है। प्लस कॉम्बिनेशंस आर वेरी इंपॉर्टेंट। जैसे हल्दी की बात है तो हल्दी जब आप लेते हैं और उसके अंदर जब आप ब्लैक पेपर डालते हैं तो कर्क्यूमिन का जो कंटेंट है वो ज़्यादा बायो अवेलेबल होता है। मैं शायद थोड़ी टेक्निकल बात कर रही हूँ, लेकिन मसला मतलब ये कि हल्दी की एब्जॉर्प्शन उस वक्त ज़्यादा बेहतर होती है जब आप उसको काली मिर्च के साथ लेते हैं। अच्छा, यानी कि जब हम उसमें सालन में या किसी चीज़ में डालते हैं ना, अब ये काली मिर्च ज़रूर डालें आप। दूसरी और एक तो ये है कि उसकी अफादियत बढ़ जाती है। जब आप उसको किसी फैट के साथ लेते हैं तो उसकी बायो अवेलेबिलिटी बढ़ जाती है आपकी बॉडी में। यानी कि आपकी बॉडी में अगर आपने जैसे 10 ग्राम लिए, फ़र्ज़ करें एग्जांपल दे रही हूँ, तो उसकी बायो अवेलेबिलिटी 5 से लेके 8 तक आपको अवेलेबल हो जाएगी अगर आप फ़ैट के साथ लेंगे। अगर आप फ़ैट के बगैर लेंगे तो 5 रहेगी। तो यानी कि हमारा जो सालन है उस तरह से आप देखें तो इट्स रियली हेल्दी, क्योंकि उसके अंदर आप काली मिर्च डाल रहे हैं, आप उसमें ऑयल डाल रहे हैं और अगर आप गोश्त में हल्दी डाल रहे हैं, वो तीनों चीज़ें आप किसी चीज़ में भी डाल सकते हैं। मैं तो क्या करती हूँ, एक हल्दी जो असली वाली हल्दी होती है उसको पीस के उसमें थोड़ा सा ब्लैक पेपर डाल के और उसको शीशे में फ्रिज में रख देती हूँ। तो जब आप सालन बनाते हैं तो दोनों चीज़ें होंगी। अच्छा, फ्रूट्स का क्या है कि किस वक्त हमें फ्रूट्स लेने चाहिए? फ्रूट्स प्रेफरेबली खाने से पहले लेने चाहिए, खाने के बाद लेने चाहिए, शाम को, रात को, किस वक्त लेना चाहिए? सुबह से लेके 5 बजे तक कोशिश करें अपना फ्रूट का कंजम्पशन कर लें, क्योंकि सुबह जब आप उठते हैं और अगर आप पहली चीज़ फ्रूट, आपकी बॉडी फास्टिंग मोड में होती है। तो जब आपकी बॉडी फास्टिंग मोड में होती है आप चाहते हो उसको सबसे नेचुरल चीज़ दे तो जल्दी से वो अच्छे से एब्जॉर्ब हो जाए, राइट। तो बेस्ट टाइम होता है सुबह फ्रूट खाने का, लेकिन कोई वो नहीं है, आप शाम को भी खा सकते हैं। कोशिश करें रात को ना खाएं, क्योंकि रात को थोड़ा सा उसके डाइजेशन में थोड़ा सा इशू हो जाता है। सबीन साहब, लेकिन फ्रूट्स खाने चाहिए। मैंने कुछ ऐसा सुना है, दुरुस्त की कर दीजिएगा अगर गलत हूँ तो, कि जूसेस नहीं लेने चाहिए सुबह। बिल्कुल, इसलिए स्पेशली प्रिजर्वेटिव वाले तो नहीं, प्रिजर्वेटिव वाले तो एसिडिटी भी करते हैं ना, वो तो खैर आउट ऑफ क्वेश्चन है। मैं कह रही हूँ ना कि मैंने तो ये फतवा है मेरा कि आप अगर चांद पे जाएंगे तो आप पैकेज प्रोडक्ट खाएंगे, वरना नहीं खाएंगे। कंपनीज बंद करवाएंगे। आई विश सो। लेकिन फ्रूट अगर आप होल खाते हैं तो वो आपको फाइबर के साथ मिलता है, और वो फाइबर और वो फाइबर आपकी गट बैक्टीरिया के लिए भी अच्छा है, जो आपका पेट है उसके लिए भी अच्छा है, आपके वेट के लिए भी अच्छा है। यानी कि उसके अंदर मल्टीपल चीज़ें हैं। अल्लाह ताला ने कोई भी न्यूट्रिएंट जो है वो आइसोलेटेड नहीं बनाया है। यानी कि अगर ऑरेंज में विटामिन सी है तो खाली विटामिन सी नहीं है, उसमें और भी बहुत सारे विटामिन हैं। सबीन साहबा, इतनी बातें हैं, इतनी वसी साइंस और इतना बड़ा सब्जेक्ट है कि अगर आपको अच्छी और बैलेंस डाइट लेनी है तो हर चीज़ को आप नॉर्मल बैलेंस वे में लें, और अच्छा लाइफस्टाइल गुजारना है तो हर्ब्स को और नेचर के साथ आप चलें, कोशिश करें ऑर्गेनिक चीज़ें। और फिजिकल एक्टिविटी बहुत बिल्कुल, ज़रूरी वो है, तो बहुत ज़्यादा ज़रूरी, खाकर लेट नहीं जाना। और
اور ڈیپ بریدنگ بہت ضروری ہے. تو سبین صاحبہ بہت شکریہ آپ کا آنے کا. حمیرہ صاحب آپ کا بھی بہت زیادہ شکریہ آنے کا, اور ہماری کوشش ہوگی کہ آئندہ بھی ہم آپ کو, جب تک آپ پاکستان میں ہیں تو آپ ضرور آیا کریں ہمارے پاس, تاکہ جو لوگ ہمیں دیکھیں ان کی ذرا لائف سٹائل اچھا ہو جائے, صحت اچھی ہو جائے, جو کمزور ہیں ان کے وزن بڑھ جائے, اور جو پتلے موٹے ہیں وہ پتلے ہو جائیں. مہتاب تاں ان شاء اللہ نیوز میں ملاقات تھیندی رہندی ہے. ادی نسیم جی مجھے خیال میں ڈش ٹیکا ہوا تقریباً تاں جو ناشتو بھی اساں ان شاء اللہ ضرور ہو کयूं था, महिमाननि खे बि खारायूं था. नाश्तो ज़रूरु खाइणु घुरिजे. चवंदा आहिनि त नाश्तो जेको आहे उहो तव्हां बादशाहनि वांगुरु कयो, पंहिंजो मंझंदि जी मानी वज़ीरनि वांगुरु कयो, ऐं राति जी जेका खुराक या डिनर जेको फ़क़ीरनि वांगुरु कयो, त इहे तव्हांजो बहितरीन ईअं चइजे त एग्ज़ाम्पल आहे, हेल्दी लाइफ स्टाइल आहे. नेचर जे वेझो रहो, ॿूटनि सां प्यार कयो, नेचर जे जेतिरो तव्हां वेझो वेंदो तव्हांजो हिकिड़ो हेल्दी ऐं सुठो लाइफ स्टाइल रहंदो, ऐं तव्हां उन में मुतमइन फील कंदो. दवाउनि खां बहितर हर्ब्स जी तरफ़ कयो, पंहिंजे पाण खे पीसफुल रखो, स्ट्रेस फ्री रखो, रिलैक्स कयो ऐं सुठी लाइफ गुज़ारियो. इंशाल्लाह तव्हां सां सुभाणे मुलाक़ात थींदी ऐं प्रोग्राम में घणो कुझु हूंदो. पंहिंजो फीडबैक असांखे ज़रूरु आगाह पंहिंजो इलाही सारो ख़्यालु रखो. अल्लाह हाफ़िज़.